बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान संगत आऊं आहियां अवां जी मेज़बान ज़ुया बलोच। उम्मीद है जिते भी हूंदा ख़ुशि हूंदा आबाद हूंदा पंहिंजनि वॾनि सां पंहिंजनि नंढनि सां मिटनि माइटनि अज़ीज़नि दोस्तनि सां। नाज़रीन, सुबह जो आगाज़ है, सुबह की शुरुआत है, सुबह मेहरान प्रोग्राम है ऐं असांखे सुबह जो आगाज़ हमेशा मस्बत सोच सां करणु खपे। ऐं सभ खां पहिरीं त असांखे अल्लाह साईं जो शुक्र अदा करणु खपे जीअं असांखे एॾी सुठी जेको आहे सुबह ऐं एॾी सुठी नेमत सां असांखे नवाज़ियो आहे त हिन जो क़दुरु करणु खपे। सभ खां अवल असांखे पंहिंजी पॉज़िटिव सोच रखण सां गॾोगॾु असांखे जेको बि पंहिंजो कारो वहिंवार आहे, जेका बि पंहिंजा कम आहिनि, कमकार आहिनि, पोइ एजुकेशन जे हवाले सां हुजनि, असांजी जॉब आहे या असांजो कारोबार आहे, जंहिं बि असां कम जी शुरूआत कयूं था त असांखे सभ खां अवल असांजी सोच खे मस्बत रखिणो आहे। असांखे नंढड़ी सोच न आहे रखणी त हिन हीअं छो कयो, हिन हीअं कमु छो कयो, हिनखे हीअं करणु घुरिजे। आहे असांखे पंहिंजे पाण में झांकणु घुरिजे, पंहिंजे गिरेबान में झाती पाइणु घुरिजे त छा असां जेको कमु कयूं पिया या असां जंहिं जाइ ते आहियूं छा असां उते परफेक्ट आहियूं। छो जो असांखे जेकॾहिं जॾहिं पंहिंजे पाण में ख़ामियूं नज़र अचणु शुरू थियूं तॾहिं असांखे ॿियनि में ख़ूबियूं नज़र ईंदियूं। सो नाज़रीन, ही जेके नंढड़ा नंढड़ा झगड़ा आहिनि, नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, घर में झगड़ा थींदा रहनि था, भेणनि भाउरनि जा झगड़ा आहिनि, वरी माउ पीउ सां औलाद नथो ठहे या औलाद जेको आहे न माउ पीउ सां नथो ठहे त हुननि जे विच में जेको आहे हिकिड़ो जनरेशन गैप आहे या ससु नुंहुं जो झगड़ो आहे त असां नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि में जेको आहे न अची मुंझी विया आहियूं। असां कॾहिं इहो सोचींदा न आहियूं त दुनिया वञी चंड ते पहुती आहे, अञा असां घर जे झगड़नि में जेको आहे न मसरूफ़ आहियूं। असां इन्हनि घर जे झगड़नि मां निकिरंदासीं, इन्हनि खे असां इन्हनि सभिनी खे जेको आहे न हिकिड़ो वॾी सोच सां वठंदासीं। छो असां इहो सम्झूं त जेको हीअ झगड़ा थियनि था सिर्फ़ु मूंसां ई थियनि था, जेकॾहिं आउं पॉज़िटिव हुजां, आउं सही हुजां, आउं झगड़ो कंहिंसां शुरूआत ई न कयां या आउं के जेकॾहिं पासो वठी वञा, अगरि कोई झगड़ो करे थो, कोई जज़्बाती थिए थो त पोइ छा थींदो आहे त इन सां जेको घर में हिकिड़ी राहत हिकिड़ो सुकून मिली वेंदो आहे। ऐं नाज़रीन, जेको ज़ाहिर आहे स्कूल बि खुली चुका आहिनि ऐं असांखे घुरिजे त जेके पंहिंजा ॿार आहिनि नंढड़ा वॾा त ठीकु आहे, हू मेच्योर आहिनि ई माशाल्लाह, हू वञनि था स्कूल पंहिंजो पाण, पर जेके ॿार आहिनि नंढड़ा त उन्हनि खे माइटनि खे घुरिजे त पंहिंजे ॿारनि खे स्कूल टाइम सां मोकिलनि। छो जो जेको एजुकेशन आहे, एजुकेशन ई असांजो फ्यूचर आहे, एजुकेशन सां ई कंहिं क़ौम जो सुधारो आणे सघिजे थो। सो नाज़रीन, पाबंदी सां पंहिंजनि ॿारनि खे स्कूल मोकिलियो ऐं ॾिसो त पंहिंजनि ॿारनि जो होमवर्क जेको आहे उहो कंप्लीट थियो आहे न थियो आहे, ऐं ॿार हुते वञनि था, हुते पढ़नि था, नथा पढ़नि, वरी वापसि अचनि था त उन्हनि खां पुछा ॻाछा कजे ऐं ईअं ई पंहिंजो जेको आहे पंहिंजूं मसरूफ़ियत उन्हनि खे खणी हलिजे। पंहिंजनि ॿारनि जो, पंहिंजनि नंढनि जो, वॾनि जो, पंहिंजे पूरे घर भातियुनि जो, सभिनी जो ख़्यालु रखिजे। ऐं नाज़रीन, अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था। नाज़रीन, पंहिंजा कमेंट्स ॾेई सघो था, पंहिंजूं सलाहूं, पंहिंजा मशवरा ॾेई सघो था। असांजे प्रोग्राम में असांजी हमेशह मेहरान टीवी जी इहा कोशिशि रही आहे त सुबह मेहरान जे अंगण ते सुठा सुठा गेस्ट जेके इल्म जे शऊर सां नवाज़ियल हुजनि, जेके जेको आहे न आगाही ॾींदड़ हुजनि, जेको कुझु नओं असांजे जे व्यूअर्स खे सेखारनि, असां उन्हनि ई महिमाननि खे इनवाइट कंदा आहियूं। असांजे जेके पहिरीं महिमान आहिनि से डॉक्टर आहिनि, डॉक्टर आरफा भुट्टो, एसोसिएट प्रोफेसर आहिनि, डिपार्टमेंट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, यूनिवर्सिटी ऑफ सिंध। असांजे जेके ॿिया महिमान आहिनि से आहिनि भवानी शकर चौधरी, एडवाइज़र आहिनि, मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, प्रोफेसर एमराइटस बि आहिनि ऐं उनखां पोइ HEC मेंबर बि आहिनि। ऐं ॿिन्ही महिमान खे भलीकार चवंदासीं, ऐं हिन प्रोग्राम में आया। सभ खां अवल डॉक्टर आरिफा भुट्टो, मेहरान सुबह मेहरान जे ज़ाहिर आहे हिकिड़ो सुबह मेहरान जो अंगण आहे, मॉर्निंग शो आहे, सुबह सुबह साण अची करे कीअं पियो लॻे? तमामु सुठो। सभ खां पहिरीं सभिनीनि खे गुड मॉर्निंग। Sanjay viewers ke they are actually connecting with us, and of course thank you for you guys ke ta invite kyo asa ke, and it's really a good platform ke jithe asa achi kare kuch penje youngsters ke ya penjen viewers ke kuch na kuch suthi ka discussion thindi, suthi ka asa salah dinda si, and ikdo normal procedure, it's really nice. I feel pleasure ke I be with you guys. Thank you. Yeah. अच्छा, भवानी शंकर साहब कीअं पियो लॻे सुबह मेहरान में सुबह साण? हाँ, सुबह जे टाइम त हिकिड़ो जीअं तव्हां ऑलरेडी ॿुधायो त पॉज़िटिव सोच, पॉज़िटिव थिंकिंग उन सां स्टार्ट करणु खपे। सो इहो हिकिड़ो जॾहिं तव्हांखे हिकिड़ी एक्साइटमेंट थींदी आहे, ख़ासि करे जॾहिं बि प्रोग्राम में कंहिं में माण्हू अचे थो त हिकिड़े नए प्रोग्राम में तव्हांजे साम्हूं अलाए केतिरा ऑडियंस आहिनि जेके तव्हांखे ॾिसंदा, तव्हांजूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधंदा, तव्हांजो मैसेज हिकिड़ो चवंदा आहिनि गेटिंग अक्रॉस अलाए केतिरनि माण्हुनि ताईं पहुचे थो।
सो हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे ऐं सुबुह महिराण प्रोग्राम में अचणु हिकिड़ो नालो ई अहिड़ो सुठो आहे वादी महिराण महिराण टीवी ऐं इतफ़ाक़ सां आऊं वरी महिराण यूनिवर्सिटी सां ई मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं हिकिड़ो 40 सालनि जो मुंहिंजो साथ आहे महिराण यूनिवर्सिटी सां स्टूडेंट लाइफ खां वठी ऐं पंहिंजी सॼी ॼमार हुते हिकिड़ी एजुकेशन में ॾिनी ऐं पोइ उतां ई रिटायरमेंट वठी वरी हिकिड़ो कंटिन्यूअस उन जर्नी खे कयूं पिया ऐं वरी सुबुह जो जॾहिं हिते अचूं था डेफिनेटली तव्हांजा एॾा सुठा व्यूअर्स आहिनि जेके इंतज़ारु कंदा आहिनि त असांखे नयूं शयूं नई मालूमात टेक्नोलॉजी जे हवाले सां ऐं जेके नयूं नयूं शयूं दुनिया में अचनि थियूं उहे उन जे बारे में ॿुधाइनि जीअं थोरो मां ॿुधाईंदो हलां कल्ह ई हिकिड़ी मुंहिंजी टॉक हुई जेका हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस हली पई डेनमार्क में मां डॉक्टर आरफा भुट्टो चओ त PhD बि उतां थियल आहिनि डेनमार्क मां ई PhD कई आहे ऐं त उहो ज़िक्र पे हलियो त उहा हुई न्यू प्रोडक्ट डिज़ाइन ऐं डेवलपमेंट ते ऐं उहा टॉक असां यूरोप में कई ॾिनी ऐं उनजी बि इतफ़ाक़ सां असां वटि हिकिड़ी डॉक्टर अरबेला भुट्टो आहे जेका हुन असांजे हिकिड़े सेंटर मस्टेड आहे महिरान यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी उनजी हेड आहे डायरेक्टर आहे उन पूरो प्रोग्राम तरतीब ॾिनो इहो असां ॿ ॾींहं लाॻीतो वर्कशॉप करायो त असांजा जेके ग्रेजुएट निकिरनि था उहे नई प्रोडक्ट ते कीअं कमु कनि त कल्ह यूरोप वारनि इहो चयो त उन जेको वर्कशॉप में करायो उनजी असांखे फीडबैक ॿुधायो सो इन नमूने जूं शयूं आहिनि ऐं सुबुह हिते महिराण टीवी ते अची जेके जिद्दत या नयूं शयूं ऐं जिन मां असांजे यंगस्टर्स खे फ़ाइदो पहुचे ऐं नयूं शयूं सिखण जो ऐं असांखे उन्हनि सां हिकिड़ो 1-to-1 एड्रेस करण जो मौक़ो मिलंदो ॾाढो सुठो ऐं मुबारकूं जेका तालीम जेका आहे नई सी खां शुरू थी आहे ईअं ई सम्झो छो जो कोरोना जेको आयो जेको वायरस आयो इहो हिकिड़ो वॾो माने ख़ाल अची वियो वॾो गैप अची वियो उनखे कीअं फिल कजे हाणे ॻाल्हि इहा आहे त माना चवंदा आहिनि न हूअं हिकिड़ो इहो तमामु मशहूरु मुहावरो आहे त जॾहिं का चैलेंजिस ईंदा आहिनि डिफिकल्टीज़ ईंदियूं आहिनि उन में नयूं अपॉर्चुनिटीज़ क्रिएट थींदियूं आहिनि तव्हां ॾिसो ही माना जेके ॿार बराबरि घणो ॿार जॾहिं बि असां ॾिसंदासीं न ॿार वटि मोबाइल फ़ोन या छा त रुगो गेम्स प्ले कंदा हुआ त बराबरि हिकिड़ी स्कूल जी एजुकेशन जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे ॿार वञनि था मिलनि था खुलो खुलो मैदान आहे घर खां बि थोरो 8 कलाक ॿाहिरि था निकिरनि पर हाणे छा आहे त जेके लेटेस्ट टेक्नोलॉजी टूल्स जेके हुआ उहे हालांकि गुज़िरियल 10 सालनि खां कोशिशि कई पे त ॿार उहे सिखनि पर उहो असांजी स्कूल्स में कोन पिया आया ऐं उहे तमामु सुठा टूल्स ऐं उन्हनि जे थ्रू उन्हनि जो लेक्चर्स डिलीवरी उहे उन्हनि ॿारनि उन मां सिखिया वरिती मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां ख़ान अकेडमी जो हिकिड़ो बंगलादेशी छोकिरो शागिर्द बांग्लादेशी अॼु खां 18 साल अॻे हुनखे का स्कॉलरशिप मिली ॿाहिरि पढ़णु वियो त हुनजी हिकिड़ी भाइटी हूंदी हुई हुनखे हू पढ़ाईंदो मैथ्स वग़ैरह जॾहिं हू वियो त आउं पढ़ाए न सघंदुसि त हुन छा कयो त हुनजा लेक्चर सॼा रिकॉर्ड करे हुनखे मोकिलींदो हो ऐं उहा लेक्चर वरी ॾिसंदी हुई ईअं थींदे थींदे हुन हिकिड़ी ख़ान अकेडमी जो बुनियादु विधो ऐं उहा दुनिया जी हींअर हिकिड़ी वॾे में वॾी वन ऑफ द लार्जेस्ट लर्निंग रिसोर्स ऑफ द वर्ल्ड थी वई आहे ऐं ऑलमोस्ट फ्री में आहे हुनजी कोई एॾी कास्ट कोन्हे त हाणे असांजे ॿारनि खे बि ख़बर पइजी वई आहे त इहे शयूं रिसोर्स आहिनि जेकॾहिं असांजे टीचर आहे पढ़ाए थो का कमी पेशी आहे त उहे हुतां ओवरकम करे सघनि था न त उन्हनि रिसोर्स ॾे न पिए विया त चैलेंजिस त ॾाढियूं कोविड असां सभिनी लाइ आंदियूं ऐं ख़ासि करे पेरेंट्स लाइ त सभ खां वधीक आंदियूं मुंहिंजी पंहिंजी किकी हिकिड़ी आयरलैंड में रहे थी उहा PhD हुन कंप्यूटर में कई आहे नंढड़ो हुनजो आहे माना 7 सालनि जो हुन सां गॾु जॾहिं हू 2.5 सालनि जो तॾहिं हुनखे स्कॉलरशिप मिली उहा PhD करणु वई हुन PhD कंप्लीट कई हाणे जॉब करे पई त हू स्कूल वेंदो त चवंदी हुई त मुंहिंजे लाइ जॉब वग़ैरह सभु आसान हो हाणे उहो जॉब जो कमु बि करणो थो पए उहो पाण हिकिड़ी टीचिंग रिसर्च में आयो हुते यूनिवर्सिटी में ऐं वरी ॿार खे संभालण ज़िम्मेवारी एॾी तमामु घणी ज़िम्मेदारी थी वञे त इहे हिकिड़ियूं उन्हनि खे चैलेंजिस आहिनि ऐं उन्हनि खे फेस करणो पवंदो आहे वक़्त ऐं हालात खे ॾिसी करे उन सां गॾु हलणो पवंदो आहे ऐं इन्ही खे चइबो आहे ज़िंदगी माण्हू मायूस न थी वञे इलाही घणा स्टूडेंट्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके मायूसी जा शिकार थींदा आहिनि समटाइम्स चवंदा आहिनि असांखे फिलहाल फैसिलिटीज़ अगरि हुजनि हा त असां तालीम पंहिंजी हासिल करे सघूं हा त
जेकॾहिं इहे वॾा वॾा मिसाल आहिनि असां इन्हनि खे ॾिसूं त कुझु बि नामुमकिन आहे दुनिया में सभु कुझु करे सघिजे थो जेकॾहिं सिंसियरिटी सां माण्हू कमु करे थो अच्छा डॉक्टर आरिफा साहिबा अव्हां छा चवंदा ऐं इन मामले में हिकिड़ी शइ जेका मुंहिंजी पंहिंजी ऑब्जर्वेशन हुई त असां ऐं पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयां कि इन 2018 में मूंखे पंहिंजो डिफेंस ॾियणो PhD जो त थोरो वीज़ा प्रॉब्लम हो ऐं हिते अची वई हुयमि देन मूंखे वञिणो हो हुते त वीज़ा थोरो निक ऑफ द टाइम ताईं मिलियो कोन मूंखे एंड आई ट्राइड कि मूंखे तव्हां ऑनलाइन वठी छॾियो त दे सेड कि न इहो पॉसिबल न आहे अगरि न मिलियो त पोइ तव्हांखे वरी असीं रीस्केड्यूल कंदासीं 3-6 मंथ्स खां पोइ वरी तव्हां अचिजो एंड आई वॉज वेरी ईगर कि यार 6 महीना वरी मां वेट कंदमि मुंहिंजो टाइम बर्बाद थींदो एंड निक ऑफ द टाइम दे कॉल मी एंड चवनि त बसि सुबुह जो तव्हां अचो ऐं नेक्स्ट डे ते मूंखे उते सेमिनार स्केड्यूल हो डिफेंस सेमिनार ठीकु आहे त हुन मूंखे एम्बेसी मां कॉल आयो त तव्हां बिल्कुलु सुबुह जो अगरि 10 बजे ताईं पुॼी था वञो त असीं तव्हांखे पोस्ट कोन कंदासीं ऐं 3 बजे हुन फोन कयो मूंखे त सॉरी असांखां लेट थी वियो हीअं थी वियो ऐं नाउ यू कम अर्ली इन द मॉर्निंग हियर एंड गेट योर एक्चुअली पासपोर्ट एंड वीज़ा एंड देन यू कैन गो ऑन द नेक्स्ट डे 1 o'clock ते मुंहिंजी उते हुई ठीकु त मां चयो हाउ इज़ इट पॉसिबल हींअर त मां ऑफिस में वेठी आहियां मां टॉक में लॻी पई हुयमि त मूंखे तव्हां ऑनलाइन जो सॼो करणु ॾियो त देन उन ई टाइम ते 3:30 पिया थियनि आई कॉल माय हस्बैंड के बाबा जल्दी कर मुंहिंजी टिकट बुक कर इस्लामाबाद अच्छा कराची बि न इस्लामाबाद वञिणो अच्छा त ऐं हुन चयो मां 8 बजे फोन कंदमि त वेदर यू कम आर नॉट हाणे मुंहिंजी टिकट बुक थी 7:30 बजे मां प्लेन में वेठी आहियां ऐं 7:45 बजे हू तक़रीबन आऊं परेशान आहियां हुन फोन ईंदो त आऊं कीअं ॾींदमि न त हू मोकिले छॾींदो लकीली हुन कॉल कई ऐं रिसीव कयो मां चयो यस आई एम कमिंग त हुन रखी करे ऐं वई आहियां पूरो 2 days मुंहिंजी ट्रेवल थी मीन्स उन ॾींहुं आऊं अर्ली मॉर्निंग हितां 5 बजे निकिती आहियां सॼो ॾींहुं ट्रेवल राति जो ट्रेवल कयो आहे नेक्स्ट डे आऊं 1 o'clock उते रीच थी आहियां पंहिंजो आई वॉज लाइक के मुंहिंजो जेको सेक्रेटरी सेशन जो त हू बीठो दर ते मूंखां बैग वरिती लैपटॉप मुंहिंजे हथ में मां लॻायो ऐं शुरू कयो आहे एंड देन नाउ आई थिंकिंग के ड्यू टू द कोविड एवरीथिंग इज ऑनलाइन सब PhD इम्तिहान हींअर सभु ऑनलाइन साॻिया थियनि पिया यार 2 साल अची वञे हेॾी हासिल में न हुजां त कोविड असांखे हिकिड़ी शइ मुश्किल में आंदो दुनिया पूरी जाम थी वई इट वॉज रियली सेंचुरी वाइज़ अगरि ॾिसजे त हिकिड़ो अनफॉर्चुनेट सिचुएशन थी जेके नो वर्ल्ड पूरी वर्ल्ड जेका हुई इन शइ ते हुई कोन त कॾहिं ईअं बंदि थींदी दुनिया पूरी ऐं हर माण्हू जेको आहे न उहो अफेक्टेड मतलब नॉट लाइक डेवलपिंग कंट्री हुई सिंगल पर्सन आहे त उन सां ज़ुल्म थियो पूरी आहे वर्ल्ड जेका हुई उहा जैम पैक मतलब बंदि थी वई त उन सिचुएशन में एवरीवन रियलाइज कि असां जेके ही अप एंड डाउन्स कयूं त डेवलपिंग कंट्री ही कंहिंखे रेस्ट्रिक्शन में हणी छॾियो आहे कंहिंखे छा एवरीथिंग इज ओपन फॉर एवरीवन तव्हांजी MIT तव्हांजी ऑक्सफोर्ड सभिनीनि ऑनलाइन तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस ॾियण शुरू करे छॾिया न त हू एक्चुअली एवरीवन ड्रीम के भई ऑक्सफोर्ड MIT जो को कोर्स करे या हुनखे सर्टिफिकेट मिले तव्हां फ्री में ऑनलाइन कया त हिकिड़ी शइ इहा अपॉर्चुनिटी तमामु सुठी रही अपॉर्चुनिटीज मिलन थियूं असांखे उहे अवेल करण घुर्जन बट अगेन उन में हिकिड़ो ॿियो ड्रॉबैक हां कंटिन्यू कंदासीं माज़रत सां टाइम नो नो इट्स ओके ब्रेक वठण जरूरी हूंदी आहे नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापस ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो थैंक यू एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मेहरान में नाज़रीन नवां असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे 02221028555 उहो डायल कंदा अव्हां बि असांजे प्रोग्राम में शरीक थी सघो था अव्हां जी शमूलियत असांजे प्रोग्राम खे अञा वधीक बहितरीन बणाए थी पंहिंजा कमेंट्स ॾियो प्रोग्राम जे हवाले सां कुझु ॿुधायो जी डॉक्टर साहिबा त ज़ाहिर आहे हिकिड़ो ॻाल्हि पई थिए त ऑनलाइन हाणे क्लासिस वॾो बेनिफिट आहे असां लाइ हीअ वायरस जेको आयो आहे हिन में काफ़ी एजुकेशन जे हवाले सां ॻाल्हि कजे त काफ़ी डिस्टर्बेंस थी आहे पर उन सां गॾोगॾु माना लकीली जो इहो असां सां जेको हाणे एंड्रॉइड जो दौर आहे जेको मोबाइल हर माण्हू जे हथ में आहे त ईअं खणी चऊं पूरी दुनिया जेको आहे न असांजे हथ जी तिरी ते आहे त ऑनलाइन क्लासिस वठण बि सवला थी विया आहिनि अगरि ही करोना 10-15 साल अॻु अचे हा त शायदि असां लाइ कुझु वधीक मुश्किलातूं पेश अचनि हा सही
जी ऑनलाइन जी ॻाल्हि पई कई हाँ एक्चुअली ऑनलाइन जो आउं चयमि त असां वटि स्पेशली हाणे अगरि असीं अचूं अब्रॉड त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते त 20-25 साल खां अॻु इहे सभु सिस्टम्स हुया ॿार यूज़ कंदा हुआसीं बि कनेक्टेड हूंदा हुआसीं पर हिते पाकिस्तान में एक्सेप्टेबिलिटी एतिरी कोन हुई मोबाइल गेजेस खां तव्हां ॾिसो त असीं ॿारनि खे मना पे कंदा हुआसीं न कयो गेम्स खेॾंदा हुया त अनफॉर्चुनेटली हींअर हर ॿार जे हथ में भले नंढड़ो आहे मुंहिंजी नंढड़ी आहे उनखे बि हिकिड़ो मोबाइल आहे आईपैड आहे मजबूरी थी वई आहे असांजी। एग्जैक्टली बिकॉज शी वांट टू कनेक्ट विद द ऑनलाइन क्लासिंग त उन जे करे आहे त सुठी शइ मतिलबु हिकिड़ी शइ असांजे पाकिस्तान में मां ॾिसंदी आहियां त टेक्नोलॉजी अवेयरनेस टेक्नोलॉजी एडेप्टेबिलिटी ऑनलाइन हा ऑनलाइन ते वञण या ऑनलाइन परचेजिंग इहो सॼो वधियो माण्हुनि खे अवेयरनेस आई त हिकिड़े क़िस्म सां जॾहिं तव्हां ऑनलाइन को बि बिज़नेस कयो था या ऑनलाइन का बि शइ कयो था त हाणे माण्हू उन शइ खे एक्सेप्ट करे वरितो आहे उनखे ॾिसनि था उनखे यूज़ कनि था एग्जैक्टली यूज़ कनि था जीअं ऑनलाइन बैंकिंग थी वई बिलिंग पेमेंट थी वई इहे सभु ऑनलाइन सिस्टम्स ते अची विया आहिनि हाणे ऐं आम माण्हू बि इन तरफ़ रुझान करे थो पर उन में हिकिड़ो थोरो असां वटि जेका लेकिंग थी आहे जेका सफरिंग थी आहे पेरेंट्स जेके आहिनि परेशान आहिनि छो जो असां वटि मेजॉरिटी या ईअं सम्झो 50% खां अबव इलिटरेसी आहे माण्हू अवेयर न आहिनि नए टूल्स खां टेक्नोलॉजीस खां सम्झण में कोन थो अचे उन्हनि खे त उते पोइ उहो हर्डल्स थी वयूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा एडेप्टेबिलिटी तव्हांजी एॾी क्विक कोन थी आहे ठीकु आहे न ऐं उहो परेशान बि आहिनि काफ़ी जीअं हाणे आउं ॾिसंदी आहे मुंहिंजी नंढड़ी क्लास वठंदी आहे 22 किड्स आहिनि हुनजे क्लास में यूजुअली पूरो 1.5 साल खां सिर्फ़ु 10 ॿार अटेंड कनि पिया 50% ऐं माइटनि मना करे छॾियो त असांखे सम्झ में ई नथो अचे हालांकि दे आर अफोर्डेबल पर असां कीअं इनखे कनेक्ट कयूं छो जो मदर्स पढ़ियल लिखियल न आहिनि त असीं कीअं मोबाइल सां कनेक्ट कयूं हा हिते ज़रूरत महसूस थी आहे त औरत खे पढ़ायो लिखियो वञे एग्जैक्टली ॿियो वरी जेको असां ॿियो पैटर्न यूज़ कयोसीं कि भई हायर एजुकेशन में जीअं यूनिवर्सिटीज़ में ऑनलाइन इते वरी प्रॉब्लम आया त असांजा ॿार इलाही इंटीरियर में या अंदरूने सिंध आहिनि सभु कुझु उते एतिरो नेटवर्क स्पीड कोन्हे असांखे कंट्री में नेटवर्क सिस्टम्स खे एस्टेब्लिश करणो पवंदो त जीअं हर कंहिंजी एक्सेसिबिलिटी में थिए आई वॉज टेलिंग यू पर्सनल एक्सपीरियंस के असां एग्ज़ाम पे वरितोसीं त हिकिड़ो ॿार न पोयां मतिलबु वीचारो को वण जे हेठां बीठो त जॾहिं जवाबु पियो ॾिए मूंखे त कामन जी मां चयुमि बाबा तूं किथे वेठो आहे चई मैडम सिग्नल न पे आया एग्जैक्टली एॾो परे खां ॻाल्हायां पियो त इहे इशूज़ असां फेस कयासीं एड्रेस कयासीं ऐं ॿारनि खे थोरो लीनियंट कयोसीं त इहे बि इशूज़ आहिनि जेके असांखे रिज़ॉल्व करणा घुरिजनि जो अॻियां हली करे असांखे अपॉर्चुनिटीज़ इलाही मिलंदियूं इन सिलसिले में कि असां वटि जेके 50% तबिको जेको इलिटरेट आहे जेके ख़बर न आहे उन जे लाइ कहिड़ा असां सिस्टम्स टूल्स ठाहियूं कि हू बि इन शइ ते अची वञे चवंदा आहिनि ज़रूरत इजाज़ी मां जॾहिं असांखे ज़रूरतूं पवंदियूं आहिनि त असांखे पाणे आइडियाज़ अची वेंदा आहिनि अच्छा भवानी शकर साहब छा चवंदा जीअं डॉक्टर साहिबा ॻाल्हि कई त कंहिं स्टूडेंट जेको आहे हुन शायदि ॻोठ मां पिया ॻाल्हायो ज़ाहिर आहे जेको आहिनि टेक्निकल इशूज़ थींदा आहिनि ऐं ॻोठनि में त कुझु घणा ई आहिनि इन हवाले सां त हू इन्हनि शयुनि खे कीअं था फेस कनि इन में एक्चुअली बराबर बिल्कुल कनेक्टिविटी जीअं मैडम ॻाल्हायो त कनेक्टिविटी इशूज़ आहिनि हायर एजुकेशन कमीशन पाकिस्तान बाक़ायदे हर यूनिवर्सिटी के स्पेशल फंड ॾिना हिन कोविड में स्पेशल फंड ॾिना जेके छोकिरा जेके अफोर्ड नथा करे सघनि उन्हनि खे तव्हां इहा टेक्नोलॉजी प्रोवाइड कयो जेका पाकिस्तान टेलीकॉम अथॉरिटी खे इंस्ट्रक्शन ॾिना जेके टेलीकॉम ऑपरेटर्स हुया ऐं बाक़ायदा प्राइम मिनिस्टर पोर्टल ते बाक़ायदे हिकिड़ो रजिस्टर कंप्लेन माना उहे हर को रिकॉर्ड कराए त मूं वटि इहा फैसिलिटी कोन्हे ऐं उन खां पोइ उन्हनि माना जीअं सिंध जूं यूनिवर्सिटीज़ हुयूं यूनिवर्सिटी लेवल ते त इलाही उन्हनि कोशिशि कई त इन्हनि डिफिकल्टीज़ जेके बि आहिनि ओवरकम कजे त उनमें हिकिड़े वाइस चांसलर खे उनजो फोकल पर्सन ठाहियो जीअं असांजो प्रोफेसर डॉक्टर उकेली साहब उनखे फोकल पर्सन ठाहे ऐं चयो त हर महीने ॿिए महीने रीअसेस कयो त ॿारनि खे प्रॉब्लम कहिड़ा आहिनि टीचर्स खे प्रॉब्लम कहिड़ा आहिनि इवन टीचर्स खे प्रॉब्लम माना कंहिंजे घर में ॿार आहिनि फैमिली आहे पेरेंट्स रहनि था उहा माना अलॻि कमिरो कोन्हे जितां हू ॻाल्हाए रिकॉर्ड करे पंहिंजो लेक्चर त उन्हनि खे वरी असां इहो कयो त यूनिवर्सिटी अंदरि बि फैसिलिटी ॾिनीसूं त थोरो कोविड जी जेका लॉकडाउन सिचुएशन थोरी नरमी थी त उन में चयो त तव्हां हुते अची पंहिंजा रिकॉर्ड कयो
लेक्चर हुतां ॾियो। उनखां पोइ असां इहो बि कयो, डिफरेंट बैचिस वांगुरु उन्हनि खे घुरायो, त सिर्फ़ु 4 बैचिस जे बजाए हिकिड़ी बैच अची हुते पढ़े, हिकिड़ी खे हॉस्टल में रहायोसीं, जीअं थोरी नरमी आई। त इहे ट्रेड ऑफ चइबो आहे हिन में, त माने तव्हां बेस्ट ट्रेड ऑफ, जीअं असां कुझु इम्तिहान उन्हनि जा ऑनलाइन वरिता, मिड टर्म मोस्टली फाइनल एग्ज़ाम असां फिज़िकली वरिता। जीअं असां ॾिठो सिचुएशन बहितर थी आहे त उन्हनि जो असां फिज़िकली इम्तिहान वरितो। पर डेफिनेटली उनमें ॿारनि खे जेको प्रैक्टिकल ॼाण आहे उहे उन लेवल जी न मिली, जंहिंखे असां हैंड्स ऑन चवंदा आहियूं, या उनखे असां टेक्निकली हिकिड़ो वर्ड चवंदा आहियूं साइकोमोटर, माने जंहिंमें हू पंहिंजो ज़हन में पंहिंजी थॉट्स कीअं प्रैक्टिकली शयुनि ते करे। जीअं माने यूनिवर्सिटी जे ॿारनि खे आउं चवंदुसि त एतिरो नुक़सानु न थियो जेतिरो स्कूल जे ॿारनि खे थियो। जीअं मैडम ॻाल्हि कई त 25 ॿारनि मां 10 ॿार पिया अटेंड कनि हैदराबाद शहर में, जंहिं पेरेंट्स जंहिंजा पढ़ियल हुजनि, अफोर्डेबल हुजनि। स्पेशली हाई लेवल ऑफ स्कूल, सिटी स्कूल जी ॻाल्हि कयां थी त जिथे ॿारनि जी जेके पेरेंट्स हूंदा आहिनि उन्हनि जी अफोर्डेबिलिटी बि हूंदी आहे, के उहे अफोर्ड कंदा आहिनि हर शइ खे, गेजिस खे, इन्वायरमेंट खे। उन्हनि जी इहा हालत हुई त देन आई वाज थिंकिंग के व्हाट अबाउट अदर्स, त उन जे लाइ हाणे इहो हुअणु खपे। जॾहिं स्कूलूं कल्ह खां खुलियूं आहिनि, ऐं हिकिड़ी मूं सर्वे रीसेंट सर्वे पढ़ी हुई, जेके जापान ॿियूं जेके बि मुल्क डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि में, त स्कूल जो बेनिफिट छा आहे, जेको मुंहिंजे ज़हन खे ॾाढो स्ट्राइक कयो। त स्कूल में पढ़ाई त पंहिंजी जाइ ते आहे, पर हू माने अधु खां वधीक टाइम रांदि रूंद ते ॾींदा आहिनि, त ॿार हुन में फिज़िकल एक्टिविटी में वञे। वरी जेका नई शइ मुंहिंजे लाइ इवन हुई त फिज़िकल एक्टिविटी एॾी इम्पोर्टेंट छो आहे। उनजो जेको उते जे हिकिड़े टीचर जेको हेड हो उन रीज़न ॾिनो, उन चयो शायदि फिज़िकल एक्टिविटी तव्हां कंदा आहियो, का गेम खेॾींदा आहियो न, गेम में हिकिड़ो हारींदो हिकिड़ो खटंदो, ऐं गेम में वरी रांदि में इहो थींदो आहे जॾहिं तव्हां पाण मुक़ाबिलो था कयो न, 2 ॿार पाण में या टीमूं, त जेका हारे थी उहो एक्सेप्ट करे थी, उहो चए थी हा असां हारियो आहे। त तव्हांजे माइंड में हिकिड़ो फेल थियण जो, हिकिड़ो माइंड में उनखे ख़राबु नथो सम्झो वञे, उनखे हू वरी वधीक उन में जज़्बो पैदा थियो, न ॿिए दफ़े असां तव्हांजी टीम खे हाराईंदासीं, असां खटंदासीं। त हींअर आउं हिकिड़ी सजेशन ॾींदुसि तव्हांजे हिन प्रोग्राम जे हवाले सां, त स्कूल्स में जेके इहे एक्टिविटीज़ घटि थियूं आहिनि इन्हनि ते ज़रूरु ज़ोर ॾिनो वञे। जो असां ॾिसंदा आहियूं असांजो ॿारु जॾहिं अचे थो, वॾो थिए थो न, त हुनखे कंहिंखे बि उहो थिए ई नथो त माने आउं डिफीट एक्सेप्ट नथो करे। ऐं जॾहिं तव्हां शिकस्त खे क़बूल कंदो न, तॾहिं तव्हां में उहो वधीक मुक़ाबले करण जी हिमत थींदी। त हींअर जॾहिं स्कूल्स खुलनि पिया त ॿारनि में वधि फिज़िकल एक्टिविटीज़ करायूं वञनि, जीअं इहो कंपोनेंट तमामु ज़रूरी आहे। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कई त जेके ॿार जेके ऑनलाइन क्लासिस वठनि पिया, ज़ाहिर हाणे कल्ह खां त फिज़िकल क्लासिस बि रिज़्यूम थी विया आहिनि, इहा तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। पर जॾहिं ऑनलाइन क्लासिस हुआ ऐं इन फ्यूचर बि अगरि ऑनलाइन क्लासिस अचनि था, त माइरूं कीअं ॿारनि खे सपोर्ट कनि? ज़ाहिर आहे उहो जेको आहे न टेक्नोलॉजी में थोरो पोइते ई खणी चइजनि, ज़ाहिर आहे जिन्हनि जी एजुकेशन अगरि घटि लेवल जी आहे त हू उन तरह सां पढ़ी बि नथियूं सघनि, उन तरह सां उन जेको सिस्टम खे सम्झी बि नथियूं सघनि, त ॿारनि खे कीअं सपोर्ट कनि? ज़ाहिर आहे जॾहिं पीउ हूंदो आहे त उहो ऑफिस हलियो हाणे ॾिसो असांजा काफ़ी ॿार जेके बि आहिनि, जेकॾहिं इहो बि ॾिसजे असां हिकिड़ो नंढड़ी तहरीक शुरू कई, रीच वन टीच वन, माने असां हिकिड़ो प्रोग्राम हले पियो, असां थर में उहो शुरू कयोसीं। 80 ॿारनि खे असां छा कयोसीं त माने असांजा यूनिवर्सिटी जा जेके ॿार स्टूडेंट आहिनि, इहे छुटियुनि में या जॾहिं लॉकडाउन आहे त हुते हलिया था वञनि, त उते त ॻोठ आहिनि न, ॻोठ में हू उन्हनि खे इहो ॾिनोसीं त तव्हांखे असां हिकिड़ो सर्टिफिकेट ॾींदासीं, जॾहिं तव्हां थर जे कंहिं ॻोठड़े में वञो था, उते ई वेठा आहियो पंहिंजे घर में, त उते जेके ॿार आहिनि उन्हनि खे तव्हां पढ़ायो, तव्हां पंहिंजो लैपटॉप तव्हांखे मिलियल आहे, तव्हां उहो खणी था वञो। त असां बाक़ाइदे उहे वॉलंटियर पाण खे रजिस्टर्ड कराईंदा आहिनि, ऐं उन्हनि वॉलंटियर्स खे असां सर्टिफिकेट बि ॾींदा आहियूं त बाबा ही फलाणे ॻोठ में पढ़ी आयो, ऐं उनखे बाक़ाइदे इन शइ जी हिकिड़ी क्रेडिट मिलंदी आहे। ऐं उनखे जॾहिं हू फ्यूचर में, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं असां हिकिड़ा ॿाहिरि जा स्कॉलरशिप प्रोग्राम्स आहिनि, उनमें जॾहिं तव्हां लिखंदा आहियो न त तव्हां स्कूल जे ॿार खे पढ़ायो आहे, ऐं इहा हिकिड़ी कम्यूनिटी सर्विस, ऐं इन जो इलाही बेनिफिट आहिनि। मां तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां, इवन आउं इंग्लैंड मां डॉक्टोरेट करे PhD करे 5 साल रही वापसि आयुसि 1990 में, 1985 खां 90 आउं उते हुअसि,
ऐं हिते हिकिड़ी इटली में अक़वाम मुताहिदा जो सेंटर आहे, इंटरनेशनल सेंटर ऑफ थियोरेटिकल फिजिक्स आहे यूनाइटेड नेशंस जो, उन में हिकिड़ो वर्कशॉप आयो त तोखे असां छो अपॉर्चुनिटी ॾियूं त तूं इहो करजो। असांजा 6 टीचर पहिरीं अप्लाए करे चुका, उन्हनि जो न थियो त मूं हिकिड़ी शइ डिफरेंट हुई, उहा शइ इहा हुई त आऊं जॾहिं बि ॻोठ वेंदो आहियां त आऊं उते ॿारनि खे फिजिक्स ऐं मैथ्स पढ़ाईंदो आहियां। ऐं उहा शइ ऐं उन्हनि मूंखे न रुॻो उन विज़िट में मूंखे घुरायो, उहो 1995 में पहिरीं मुंहिंजी विज़िट थी। उन खां पोइ 6 साल लाॻीतो हर साल इटली 3 महीना मूंखे घुराईंदा हुआ। 6 साल पूरा थिया, वरी मूंखे माने 6 साल ॿिया मिलिया त आऊं 12 साल उन्हनि जो एज ए गेस्ट साइंटिस्ट माने विज़िट कयो। इवन मूंखे फैमिली सां गॾु ॿारनि सां गॾु अलो कंदा त तव्हां अची ऐं हुते रहो। त माने तव्हांजूं जेकॾहिं असांजो हर यूनिवर्सिटी में हींअर ॾिसो 30,000 शागिर्द सिंध यूनिवर्सिटी में मेराण में पढ़नि था। इहे जेकॾहिं जॾहिं बि मोकल आहे ॿाहिरि निकिरी वञनि, इहे पढ़ाइनि। ऐं साॻी जॾहिं आऊं पाण अॼु खां माने ॻाल्हि कंदुसि त 50 साल अॻु में जॾहिं असां 7हीं 8हीं दर्जे में हुआसीं, थर में असां वटि टीचर न हुआ, पोइ असांखे बिल्कुलु असांजा जेके मेडिकल जा शागिर्द हिते पढ़ंदा हुआ LMC वग़ैरह में, उहे जॾहिं ॻोठ ईंदा हुआ, उहे 2 महीना वेकेशन में चवंदा तव्हांजी वेकेशन कोन्हे, हलो त पाण रांदि कयूं था, पढ़ूं बि था। त उन में असांजी वॾी लर्निंग थी, ऐं इहो असांखे करिणो पवंदो इन हवाले सां। सही, तमामु बहितरीन। हाणे ॾिसो, अगरि ॿाहिरियनि मुल्कनि जी ॻाल्हि कजे त उते असांजे स्किल्स जो, असांजी एजुकेशन जो, असांजे एहसासात जो क़दुरु आहे ऐं स्कॉलरशिप्स उहे असांखे प्रोवाइड कनि था। अच्छा डॉक्टर साहिबा, भला अगरि असां स्कॉलरशिप अवेल करणु चाहियूं, या असांजो जेको स्टूडेंट आहे, सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कजे, मेहराण यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कजे, या सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम जी ॻाल्हि कजे, त ही स्टूडेंट्स जेके आहिनि उहे चाहिनि था आउट ऑफ कंट्री वञणु चाहिनि था, हायर एजुकेशन लाइ वञणु चाहिनि था, त उन्हनि खे कीअं स्कॉलरशिप्स खे अवेल करणु घुरिजे, कहिड़ा जेके आहिनि जेको आहिनि उपाउ वठणु खपनि? उन्हनि खे ज़ाहिर हिकिड़ो हर कंहिंजी ख़्वाहिश आहे, असांजा जेके नौजवान उन्हनि में काफ़ी टैलेंट बि आहे, शऊर बि आहे ऐं एम्बिशियस आहिनि, वञणु चाहिनि था, छा करणु घुरिजे? एक्चुअली स्कॉलरशिप हायर करण जे लाइ मुंहिंजो पंहिंजो कैरियर सॼो स्कॉलरशिप्स ते आहे। ठीकु आहे, हिक जी स्कॉलरशिप थियो, अब्रॉड स्कॉलरशिप्स थियूं, UNDP जी स्कॉलरशिप्स थियूं, आई ऑलवेज अवेल इट, अप्लाइड इट एंड अवेल इट। त हींअर कुझु स्टूडेंट्स आया आहे, असल में आउं टेक्नोलॉजी इंक्यूबेशन सेंटर जी फोकल पर्सन आहियां, त उन में बि कुझु प्रोग्राम्स असां हींअर इस्टेब्लिश कया आहिनि काउंसलिंग जे लाइ, या असां करियर काउंसलिंग जो बि डिपार्टमेंट खोलियल आहे। त मोस्टली असीं ॿारनि खे हाणे इन तरफ़ रुझान ॾियारियूं था त ही तव्हांजो डिग्री प्रोग्राम आहे, तव्हां स्किल्स बि कयो, प्लस में पंहिंजो पाण खे उन स्कॉलरशिप अवेल करण जे लाइ ओतिरो पाण खे प्रिपेयर बि कयो। ठीकु आहे न, स्किल्स जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां बि प्रिपेयर कयो। माज़रत सां डॉक्टर, जेको आहे असांजो न्यूज़ ब्रेक जो टाइम थियो आहे, ठीक करे पोइ वापस ईंदासीं नेक्स्ट सेगमेंट्स में, इंशाल्लाह कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, टाइम थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापस ईंदासीं, केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन, हींअर जेको कोरोना जेका वबा आहे उन खां असां काफ़ी मुतासिर थिया आहियूं ऐं हाणे बहितरी तरफ़ वञूं पिया। इंशाल्लाह अञा वधीक बहितरी तरफ़ ईंदासीं, पर जेकॾहिं अव्हांजो सभिनी जो साथ रहंदो, छो जो हर फ़र्द जी ज़िम्मेदारी आहे त वैक्सीनेशन ज़रूरु कराइणु घुरिजे। वैक्सीनेशन लाइ सभ खां पहिरीं पंहिंजे पाण खे रजिस्टर करायो, उन खां पोइ वैक्सीनेशन करायो, ऐं अव्हां पंहिंजे बुज़ुर्गनि खे, पंहिंजनि ॿारनि खे, सभिनी खे सपोर्ट कयो, उन्हनि खे हिदायतूं कयो, छो जो इहो तमामु घणो असां लाइ ज़रूरी आहे हिकु फ़र्द जी हैसियत सां। छो जो को हिकिड़ो जेको सिंगल पर्सन आहे उहो इन लाइ कुझु नथो करे सघे। जेकॾहिं असां सभु यूनिटी में ईंदासीं, असां सभिनी जो साथ रहंदो, त असां यकीनन हिन वबा खां छुटकारो हासिल करे सघूं था। जी डॉक्टर साहिबा, जीअं ॻाल्हि पई थी त स्टूडेंट जेके आहिनि उन्हनि लाइ एजुकेशन सां गॾोगॾु स्किल्स बि ज़रूरी आहिनि, त हू स्कॉलरशिप्स खे कीअं अवेल कनि था? जी, उन में हाणे जीअं हुननि जी कम्युनिकेशन लर्निंग सुठी हुजणु घुरिजे, हुननि जी इंग्लिश थोड़ी सुठी हुजणु घुरिजे, राइटिंग स्किल्स अचणु घुरिजनि, ॿियो त कीपिंग आई ऑन ऑल दोस फोरम, त जिथे स्कॉलरशिप्स अनाउंस थियनि थियूं। असांजो सभ खां वॾो फोरम आहे हेक खां पोइ इंडिविजुअल लेवल ते बि US ग्रेड प्रोग्राम अचनि पिया, जेके ग्रेजुएशन वारनि जे लाइ 1 सेमेस्टर एक्सचेंज प्रोग्राम आहे।
चाइना जी स्कॉलरशिप्स आहिनि आफ्टर मास्टर ग्रेजुएशन खां पोइ तव्हां मास्टर्स जे लाइ वञो था ऐं असांजा अॼुकल्ह स्टूडेंट्स काफ़ी जंहिंजा ग्रेड सुठा हूंदा आहिनि छो जो लिमिट्स आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे बी प्रिपेयर फॉर अबाउ 3 GPA उहो पाण खे मेंटेन रखिणो थो पए त चाइना जी स्कॉलरशिप्स अचनि थियूं ऐं असांजा इलाही स्टूडेंट्स जेके आहिनि उहे हींअर चाइनीज़ में चाइना वञनि पिया यूरोपियन आहिनि स्कॉलरशिप्स त ॿारनि खे थोरो इन तरफ़ मोटिवेट थियणु घुरिजे त भई हाणे असांखे इहे फोरम्स बि ख़बर हुजणु घुरिजनि मोस्टली यूनिवर्सिटीज़ जे प्लेटफॉर्म ते असीं त अनाउंस कंदा रहंदा आहियूं पर उन में केतिरा ॿार इंटरेस्टेड थियनि था अप्लाई कनि था अच्छा वरी अगरि हिकिड़ो को ॿार करे थो त उनखे अगरि डिफिकल्टीज़ अचनि थियूं त हू पोइ ॿियनि खे बि प्रोमोट नथो करे पियो या उनजी सिलेक्शन नथी थिए त डिसहार्टेड त डोंट वरी मां ॿारनि खे इहो ई चवंदमि त हिकिड़ो न त ॿिए प्रोग्राम में तव्हांजी ज़रूरु अप्लाई कयो उन में तव्हांखे अगरि तव्हांजो करियर सुठो आहे तव्हां इंटेलिजेंट आहियो नो डाउट किथे न किथे तव्हांखे स्कॉलरशिप पर पाण में उहा आदत विझो त स्कॉलरशिप्स खे जीअं मूं वटि ॿार ईंदा आहिनि मैडम हिन में कयूं पोइ थी वेंदी मां चयो बाबा थिए न थिए पर लर्निंग प्रोसेस थींदो तव्हांजो त स्कॉलरशिप में कीअं अप्लाई कबो आहे कीअं तव्हांखे माण्हुनि सां कम्युनिकेट कबो आहे ईमेल कीअं लिखंदा फॉर्म कीअं फिल कंदा इहो हिकिड़ी वॾी एक्टिविटीज़ आहे जेके तव्हां पाण ॿाहिरि विया आहियो माशाअल्लाह त तव्हांखे बि ख़बर हूंदी त केतिरो टिपिकल वर्क लोड आहे इहो की तव्हांखे ॾुखियो हूंदो आहे इवन तव्हांखे हिकिड़ी स्टेटमेंट ऑफ पर्पस ई लिखो न की या मोटिवेशन के वाई यू नीड दिस स्कॉलर जी सर चयो त हुननि मूंखे इन करे ॾिनी त बिकॉज़ मुंहिंजी हिकिड़ी एक्स्ट्रा उनमें एबिलिटी हुई एबिलिटी हुई मां उहा एक्टिविटीज़ कंदो हुयमि जंहिं बिहाफ ते सिलेक्शन थी हालांकि 6 रिजेक्ट थी चुका त इहे शयूं तव्हां ॾिसो त काउंट थियूं थियनि पियूं त बजाए न जे सिर्फ़ु असां इनखे चऊं त न डिग्री कईसीं सब्जेक्ट में असांजा ग्रेड सुठा अची विया दिस इज़ नॉट द एंड पॉइंट या दिस इज़ नॉट द एंड पॉइंट के दैट गिव यू द गारंटी के तव्हां इन सां सभु शइ अचीव करे वठंदा तव्हांखे ॿियूं शयूं बि जंहिंमें क्रिटिकल थिंकिंग तव्हांजो माइंड इमोशनल तव्हांजी वेलबींग्स के तव्हां सिचुएशन्स खे कीअं एड्रेस कयो था कीअं पंहिंजो पाण खे ऐं हिते आउं व्यूअर्स खे इहो बि चवां त अॼुकल्ह जेको ज़मानो अची वियो आहे न्यू टेक्नोलॉजीज़ जो त एंटरप्रेन्योरशिप वर्ल्ड में ऐं हिकिड़ी एक्टिविटी ॿारनि खे क्लास में कराईंदी आहे ओवरऑल फाइनल वारनि खे सभिनीनि खे कराईंदी आहे पंहिंजे सब्जेक्ट में इमोशनल इंटेलिजेंस ते के यू मस्ट नो अवेयर अबाउट योर पोटेंशियल कि तव्हांजी लाइकनेस यस द लाइकनेस डिसलाइकनेस तव्हांजी कीअं आहे वीक पॉइंट कहिड़ा आहिनि पंहिंजो पाण खे त सुञाणो तमामु बहितरीन पंहिंजे पाण खे सुञाणो डॉक्टर साहब छा चवंदा इन जे हवाले सां त पंहिंजे पाण खे चवंदा आहिनि सेल्फ कन्क्वेस्ट इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल द विक्ट्रीज़ त असांखे पंहिंजो पाण सुञाणणु खपे असां ॿियनि खे खटींदा आहियूं त ॿियनि जे नाले सोचींदा आहियूं त उनखे बि फतह करे वठिजे उनजी दिलि खे बि खटे वठिजे कॾहिं असां सोचियो आहे त सिंसियरली असां पंहिंजा पाण बि आहियूं इलाही सर कंटिन्यू कंदासीं माज़रत सां असां सां गॾु लाइव कॉलर बि मौजूदु आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मदी आऊं आसिफ गुलाम रसूल निरामणी ॻाल्हायां पियो बदीन खां हलीकार चंदासीं प्रोग्राम सुबह मेहरान में छा चवणु चाहींदा अॼु असांजो इहो आहे त असांजी सिंध जे अंदरि तइलीम बिल्कुलु तबाह आहे हिननि हुकुमराननि पहिरीं असांजी तइलीम तबाह कई आहे हुन खां पोइ असांजा जेको ॿियो स्ट्रक्चर आहे हुनखे तबाह कयो आहे त साईं खे चवणो आहे त असांजी तइलीम जेका आहे किथे सिंध में बिल्डिंग न आहे बिल्डिंग आहे त टीचर न आहे टीचर आहे त फर्नीचर न आहे इहे शयूं जेके आहिनि इहे शयूं असांजूं कॾहिं ठीकु थींदियूं इहे हुकुमरान कॾहिं असांखे तइलीम ॾींदा इन जे बारे में साईं खां थोरो ॻाल्हाइणो हो ऐं इहो सवाल हो असांजो सही बिल्कुलु अदा ॾाढी सुठी ॻाल्हि कयो ॾाढी ख़ुशी थी ऐं पंहिंजो मसइलो हिन में शेयर कयो ऐं कॉल कई हिन प्रोग्राम में शामिल थिया बहरहाल अदा हिकिड़ी आऊं तव्हांखे सजेशन ॾींदी हलां ज़ाहिर डॉक्टर जो त उन्हनि जी एडवाइस उन्हनि खां वठंदासीं उहा तमामु बहितरीनु हूंदी पर हिकु स्टूडेंट जी हैसियत सां हिकु शागिर्द जी हैसियत सां त असांखे पंहिंजूं ज़िमेदारियूं पाण निभाइणु घुरिजनि त छो जो हीअ जेके शयूं हूंदियूं आहिनि जीअं मिसाल तौरु स्कूल जे हवाले सां अगरि ॻाल्हि कई वञे त उन में जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन में उस्ताद जो न अचणु या ॿारनि जो न पढ़णु त इहे असां ते ज़िमेदारियूं आहिनि असां वञी उते स्कूल में ॾिसूं त जेको टीचर आहे उहो स्टूडेंट खे पढ़ाए थो नथो पढ़ाए स्टूडेंट वरी केतिरो परफॉर्म उते करे पियो जी डॉक्टर साहब त अदा जेको सवाल कयो न उन्हनि जो कंसर्न त बिल्कुलु सही आहे कंसर्न आहे बराबरि इहे शयूं आहिनि पर हाणे छा आहे त इहे शयूं सभु गवर्नमेंट लेवल नथियूं हल थी सघनि
प्रॉब्लम इहो थो थिए त गवर्नमेंट बिल्डिंग ठाहे छॾियूं, किथे फर्नीचर प्रोवाइड कयो, त एॾा रूल्स हूंदा आहिनि त आऊं पाण हिननि स्टेजिस मां गुज़रियो आहियां त हिन फर्नीचर जा पैसा पिया आहिनि, हिन जो टेंडर थियो आहे। हाणे हुन टेंडर में छा हूंदो आहे त फलाणा बिडर्स आहिनि, पार्टिसिपेट थिया, टाइम ते डिलीवरी कोन्हे, टाइम ते उन्हनि खे पैसो नथो रिलीज़ थिए, त इन नमूने या असांजे जेके टीचर्स आहिनि रिटायर था थी वञनि, किन अर्ली रिटायरमेंट स्कूल जे टीचर्स वठी छॾी, थोरी सख़्ती कई, बायोमेट्रिक गवर्नमेंट इंट्रोड्यूस कई, गवर्नमेंट जो कम आहे शयूं इंट्रोड्यूस करण। हाणे छा आहे त माण्हुनि उते बायोमेट्रिक, हाणे उन्हनि अर्ली रिटायरमेंट वठी छॾी, पेंशन वठी वरी पंहिंजो बिज़नेस वग़ैरह शुरू करे छॾियो। हाणे जीअं मां तव्हांखे मिसाल ॾियमि त इहो थर में उहो ई हिकिड़े स्कूल में उन्हनि चयो असां वटि 80 ॿार आहिनि, बिल्डिंग आहे, फर्नीचर आहे, ऐं सिंध गवर्नमेंट चयो असां ॿियूं शयूं सभु प्रोवाइड था कयूं, पर असां टीचर एतिरो जल्दी हायर नथा करे सघूं। त हुते हिकिड़ी थर एजुकेशन अलायंस हुई, उन्हनि मूं ॾे हिकिड़ो ट्वीट कयो सिंपल, साईं तव्हां थर जा आहियो ऐं असां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहियूं, सिंध गवर्नमेंट सभु फैसिलिटीज़ इहा ॾे पई, ऐं तव्हां असांखे रुॻो 2 टीचर्स जी सैलरी अरेंज करे ॾियो। मूं पंहिंजा 3 शागिर्द अमेरिका में, हिकिड़ो 2 कैनेडा में, हिकिड़ो अमेरिका में, उन्हनि खे लिखियो, हिकिड़ो चौथों आऊं थियसि, 4 ॼणनि गॾिजी असां हिकिड़े साल जे लाइ हुते टीचर्स ॾिना, ऐं उनखां 80 ॿारनि जो हिकिड़ो मुस्तक़बिल हुन इहो त माना असांजी कम्यूनिटी पार्टिसिपेशन, जीअं तव्हां ऑलरेडी चयो न, ॾाढी इंपॉर्टेंट आहे। सोशल मीडिया जो दौर आहे, ऐं असां कुझु पंहिंजा वसीला असांखे इस्तेमालु करणा पवंदा, छो त रुॻो असां हिकिड़ी शइ ते भाड़े नथा सघूं। बराबरि हुकूमतनि जा बि पंहिंजा इशूज़ आहिनि, ज़िम्मेवारियूं आहिनि, महसूसु कयूं, ऐं इहा हिकिड़ी ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे। ॿी जेका स्कॉलरशिप वारी ॻाल्हि, ऐं जेको असांजो ख़ासि करे यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट निकिरे थो न, मां चवां थो त कोविड जेका आहे न, उनजे लाइ इलाही अपॉर्चुनिटी क्रिएट कयूं। छो कयूं आहिनि? हिकिड़ो त माने जेकॾहिं सिंपल उनखे कुझु टेक्निकल कंप्यूटर जो नॉलेज आहिनि, उहो जीअं मैडम ज़िक्र कयो त इंटरप्रीन्योर थी सघे थो, सेल्फ इंटरप्रीन्योर थी सघे थो। ऑनलाइन तव्हां ॾिसो न, हींअर अलाए केॾियूं शयूं ऑनलाइन डिलीवर थियूं आहिनि। माने असां ॾिठो कल्ह 2 ॾींहं मूं शायदि लाड़काणे जी या का शहदाद कोट जी हिकिड़ी लेडी जो प्रोग्राम ॾिठो, उन ऑनलाइन पंहिंजो उतां वेही बिज़नेस कयो आहे, ऐं शी हैज़ बिकम इंटरप्रीन्योर। थर जूं इलाही लेडीज़ छोकिरियूं आऊं सुञाणे जेके मैट्रिक या 8वीं जमात ताईं पास आहिनि, उन्हनि पंहिंजो इहे शयूं टूल्स एॾा स्टैंडर्ड अची विया आहिनि, ऐं माने इन मां फ़ाइदो वठी सघजंदा। त असांजा जेके ग्रेजुएट आहिनि उन लाइ हींअर तमामु घणी अपॉर्चुनिटीज़ इलाही थी वियूं आहिनि। प्लस स्कॉलरशिप अपॉर्चुनिटी लाइ बि तव्हां माने इलाही नेटवर्क आहिनि, स्कॉलरशिप नेटवर्क्स आहिनि सोशल मीडिया ते। आउं चवंदुसि ॿार भले फेसबुक ॾिसे, यूट्यूब ॾिसे, 15-20 मिंट जेको असांजो स्टूडेंट ग्रेजुएट थिए पियो या इंजीनियरिंग मेडिकल साइंसिस कंहिंमें पढ़े थो, सिंध टंडोजाम जीअं तव्हां ज़िक्र कयो, किथे बि अधु कलाकु रुॻो ॾे त मूंखे स्कॉलरशिप अपॉर्चुनिटीज़ करणियूं आहिनि, ऐं 5 मिंट रोज़ जा ॾे। जीअं मैडम चयो त कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, इंग्लिश लैंग्वेज, हिकिड़ी कॉपी रखी छॾे, 10 अखर रोज़ नवां ऐड करे सेंटेंसिस में इस्तेमालु करे, ऐं उनखे 200% गारंटी ॾींदुसि ही विल गेट द स्कॉलरशिप। अॼु ॾींहं ताईं मूं वटि कॉपी आहे, ऐं रोज़ जा 10 अखर नवां इंग्लिश अॼु बि ऐड कंदो आहियां। तमामु बहितरीन, तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहा ज़िंदगी हूंदी सिखण लाइ आहे, असांखे सिखणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि मूं पहिरियां जेका कई, त असांखे पंहिंजे पाण सां सिंसियर थियणु घुरिजे, असांखे पंहिंजे पाण खे खटणु घुरिजे, पंहिंजे पाण खे सम्झणु घुरिजे। उन लाइ छा चवंदा? पाण में उहो ई आहे त इंसान में अलाह साईं जेको आहे न, इलाही पोटेंशियल रखियो आहे। हर इंसान खे कुदरत हिकिड़ो यूनिक ठाहियो आहे, हर इंसान में को न को टैलेंट आहे। हाणे कंहिं माण्हू में हिकिड़ो स्पोर्ट्स जो टैलेंट आहे, कंहिं में जेको आहे सो जेकॾहिं हू प्लम्बिंग जी एरिया में वेंदो, उते को आर्टिस्ट सुठो हूंदो, को लायर सुठो हूंदो। तव्हां जीअं ॻाल्हि कई त हुनखे पाण खे सुञाणणु खपे, थोरो ॾिसे त मूं में पोटेंशियल कहिड़ो आहे, ऐं उन में हू हिकिड़ो एक्सेल कंदो जेको हुनजे मुक़ाबले में को ॿियो अची नथो सघे, छो त हू हिकिड़ो यूनिक आहे। त इहो बिल्कुलु असांखे उनखे सेल्फ रियलाइज़ेशन करणु खपे, ऐं पंहिंजे पोटेंशियल खे आइडेंटिफाई करणु खपे। उन ते इलाही मिसाल मौजूदु आहिनि, जेके बि दुनिया जूं सक्सेस स्टोरी आहिनि, उहे सभु जेके चैलेंजिस मां गुज़रिया आहिनि, उन्हनि दुनिया में सक्सेस। असां बिल गेट जी ॻाल्हि कयूं, स्टीव जॉब्स जी, जेतिरियूं घणियूं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, उहो ओॾी वॾी मंज़िल माणींदो आहे। ऐं वरी जॾहिं को तमामु घणो अगरि वॾो कामयाब माण्हू हुजे, उन खां पुछंदासीं उनजो राज़, त इहो असांखे यकीन हुजणु खपे त उन घणनि शयुनि खे, घणनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई करे हिते पहुतो हूंदो। ॾाढी बहितरीन सर ॻाल्हि कयो। अच्छा डॉक्टर साहिब, भला रांदियूं केतिरियूं ज़रूरी आहिनि? जीअं डॉक्टर साहब पहिरीं बि ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे रांदियूं हिकिड़ो त सभ खां पहिरीं त ॿारनि जी ग्रोथ थिए थी, उनजी नशो निमा थिए थी, ऐं उन सां गॾो
अगरि जेको आहे ॿार जो जेको ज़हनी स्ट्रेस आहे उहो रिलीज़ थिए थो। छो जो आऊं जेको चाइना वई हुयसि, उते मुंहिंजो जेको एक्सपीरियंस रहियो, जॾहिं यूनिवर्सिटी में स्टार्टिंग में एडमिशन थिए पई स्टूडेंट्स जी, त सभ खां पहिरीं 1 महीने लाइ उनखे जेको आहे न परेड वग़ैरह कराइनि पिया, उनखे एक्टिव कनि पिया, ऐं 1 महीने लाइ उन जा क्लासिस न हुआ, सुबुह खां वठी शाम ताईं इहो माना जेको आहे न कंटिन्यू जी एक्टिविटीज़ हुयूं। त इन लाइ छा चवंदा असांजी यूनिवर्सिटी में, असांजे स्कूल्स में, कॉलेजिस में हुजणु खपनि? या एक्चुअली आउं पहिरियों अदा खे हिकिड़ो जे क्वेश्चन कयो त इहो एडवाइस कंदमि त असां गवर्नमेंट्स ऑफ कोर्स लेकिन कनि पयूं कंहिं न कंहिं शइ में, ठीक है, पर गवर्नमेंट भी केयर आहे, वही पीपल, ठीक है ना, बिल्कुल। त अगर गवर्नमेंट को एनवायरनमेंट ॾे थी त असां उनखे रिस्पॉन्सिबिलिटी सां केतिरो फॉलो कयूं पिया, या उनखे केतिरो रिस्पॉन्सिबल थी करे उन्हनि एनवायरनमेंट्स में असां कमु कयूं पिया, ठीक आहे। त कुझु असांजो बि रोल प्ले आहे त बीइंग एज अ ह्यूमन या बीइंग एज अ इंडिविजुअली असांखे अगरि उते जॉब मिले थी, असां केतिरी सिंसियरिटी सां कयूं था, केतिरो मोटिवेट कयूं था माण्हू खे। ऐं ॿियो उन्हनि खे अदा खे आउं फैक्टर चवंदमि त बाबा गवर्नमेंट असांजी डेवलपिंग कंट्रीज़ आहे, ठीकु आहे, पैसा बि आहिनि, कनि बि थियूं, कोशिशि बि आहे, पर जॾहिं असां ढाह भॼ ते ईंदा आहियूं, पहिरियों गवर्नमेंट जी शइ खे ढाह भॼ कंदा आहियूं, पंहिंजी खे न कंदा आहियूं, ठीकु आहे, त पोइ सिस्टम ठहियल बि असांजा ख़राब थी था वञनि। ऐं ॿियो त अॼुकल्ह जो दौर, इवन आउं पाण ॿाहिरां पढ़ी आई आहियां, मुंहिंजा ॿार पढ़िया, डेवलपिंग डेनमार्क इज़ वन ऑफ द हाईएस्ट टॉप रैंकिंग कंट्री, पर उते बि स्कूल में असांखे समटाइम्स दे सेस के भई अचो कम्युनिटी सर्विसिस कयूं, ॿारनि खां पेरेंट्स खां कुझु न कुझु हू पंहिंजी एक्टिविटीज़, डिनर्स या क्लीनिंग या कुझु न कुझु प्रोजेक्ट्स में असां खां सपोर्ट वठंदा हुया। ॾाढो सुठो, ॾाढो असां केतिरो स्कूलनि में कयूं था। सही। डॉक्टर साहिबा ब्रेक वठूं, पोइ ताईं कंटिन्यू कयूं। नाज़रीन, टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं, केॾांहुं न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स जी। डॉक्टर भुट्टो साहिबा जीअं ॻाल्हि पे कई त ॿाहिरि अवां जेको ॾिठो त एक्टिविटीज़ ते घणो ध्यानु कयो थो वञे, ऐं स्पेशली तव्हां जेको चयो त ॿारनि में फिजिकल एक्टिविटीज़ या रांदियुनि जो रुझान, आउं चवंदी आहियां इहो कंपलसरी आहे। ऑलवेज आई फाइट विद दैट के भले तव्हां यूनिवर्सिटी जा ॿार वठो, तव्हां ॿार प्राइमरी जा वठो, मिडिल हायर कहिड़ा बि वठो ॿार, एज अ ह्यूमन बि तव्हांजी गेम्स इंट्रस्ट हुजणु ज़रूरी आहे। जीअं सर चयो त तव्हां उन में लर्निंग कंदा आहियो त हाउ टू विन एंड हाउ टू लूज़, ऐं एक्सेप्ट कंदा आहियो, तव्हां क्रिटिकल थिंकिंग कंदा आहियो, तव्हां निक ऑफ द टाइम रियल टाइम ते उन में विन करण जी कोशिश जी पाण खे हिम्मत ॾियारींदा आहियो, या तव्हां पंहिंजो पाण खे ट्रेन कंदा आहियो हाउ टू अचीव दैट टारगेट, ठीकु आहे न। त ॿारनि खे असांजी कंट्री में स्पेशली आउं हीअं ॾिठो आहे त सिंध में स्कूलनि में थोरो फिजिकल एक्टिविटीज़ घटि थी वियूं, ऐं बीइंग एज अ पेरेंट बि असां ॿारनि में फिजिकल एक्टिविटीज़ जी का बि अहिड़ो रुझान नथा विझूं, हथ में मोबाइल ॾेई छॾियूं था, या टीवी खोले ॾेई था छॾियूं, या कंप्यूटर खोले ॾेई था छॾियूं। हाणे हिते कलाक वेही करे उहो ॿारु उन में ई अखि विझो वेठो हूंदो, जंहिंसां हुनजी ब्रेन लेवल बि घटिजंदी, ठीकु आहे, आई साइट ते बि फ़र्क़ु पवंदो, ऐं हू हुनखे फिजिकल एक्टिव न कंदो। हालांकि इन मीडियम खे चूज़ करे असां फिजिकल एक्टिविटी में बि इस्तेमालु करे था सघूं, लाइक कुझु केजिस आहिनि या कुझु गेम्स आहिनि जंहिंमें ॿारु फिजिकली पाण खे एक्टिव कंदो आहे, लाइक प्ले द स्क्वैश, प्ले द फुटबॉल, त हू उन में उहा एक्टिविटी कंदो आहे, पर असां उहो नथा कयूं पिया। ऐं स्कूलनि में ऐं माइट बि ॿारनि खे थोरो स्पेस ॾियनि या इन्वायरमेंट ॾियनि जिथे हू खेॾनि, का न का हुननि जी हिकिड़ी एक्टिविटी ज़रूरु डेवलप करिजे, साइकिलिंग, फुटबॉल, पीटी या एनीथिंग, जिम्नास्टिक, व्हाटएवर, त थोरो असां हा उन में, पर ॿारनि खे असांखे मतिलबु हिकिड़ो टाइम कढी माइटनि खे ज़रूरु उन में पार्टिसिपेट कराइणु घुरिजे, जेको असां में न आहे, हींअर ख़तमु थी वियो आहे रुझान, कमरे में बंदि टीवी जे अॻियां, मोबाइल जे अॻियां उहो विहारे छॾियो आहे। त इहो आउं ऑलवेज पंहिंजनि जेके बि मुंहिंजी फ्रेंड्स वग़ैरह हूंदियूं, मां चवंदी आहियां ॿारनि खे अगरि तव्हां न ॾींदा छा कंदा, पोइ हू इन में ई ग़लति फॉर्म में वञनि था, ग़लति शयुनि में वञनि था, ऐं हेल्दी नथा थियनि, हेल्दी नथा थियनि। तमामु बहितरीन, ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। डॉक्टर भवानी साहिब ॾे वलंदासीं। डॉक्टर, त जीअं डॉक्टर साहिबा ॻाल्हि कई,
त रांदियूं आहिनि उन तरफ़ ॿारनि जो केतिरो ध्यानु आहे या उन खां पोइ मोबाइल जो जेको यूज़ आहे ज़ाहिर आहे टेक्नोलॉजी बि ज़रूरी आहे अवां पाण मेहराण यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी इंजीनियरिंग टेक्नोलॉजी सां तालुक़ रखो था त टेक्नोलॉजी केतिरी ज़रूरी आहे वरी असां जेको आहे टेक्नोलॉजी खे किथे एक्सेस में खणी नथा वञूं न असां एक्सेस में न पिया खणी वञूं ऐं ॾिसंदो आहियां माने एंटरटेनमेंट जे हवाले सां त ॿार वधीक था यूज़ कनि पर साॻे नमूने जीअं डॉक्टर आरफा ॻाल्हि कई त माना एॾा टूल्स आहिनि अवेलेबल जंहिंमें ॿार रांदि जो रांदि बि करे जीअं हिकिड़ो स्केच हिकिड़ो टूल आहे MIT जो हुनमें ॿार प्रोग्रामिंग करे ऐं सभु पंहिंजूं गेमूं पाण डिज़ाइन करे कॉम्पिटिशन डिज़ाइन करे अहिड़ियूं शयूं माने ॿारनि खे जेकॾहिं स्कूल्स में सेखारियूं वञनि या वरी जीअं पुराणी मूंखे त पंहिंजे बचपन जो जॾहिं प्राइमरी में ऐं पहिरीं दर्जे में पढ़ंदो हुउसि त ऐं छो त असां कंपेरेटिवली ॻोठ में हुआसीं पर नंढो असांजो ॻोठ रीज़नेबल हो माण्हू पढ़ियल लिखियल हुआ पकियूं जायूं हुयूं पर असांजो हिकिड़ो दर्जी हो उहो ॿाराड़ी में रहंदो असां खां परे उनजो नंढड़ो भाउ उनखे दाख़िल करायो त मूं उनखे न जेको हिकिड़े असांजो अलाए उन्हनि ॾींहंनि में उनखे प्राइमर चवंदा हुआ या इहो किताबु हो त सूफ़ स्वादी आहे इहो लिखियल हो उनखे सम्झायां पियो माने इहो जुमिलो हू हैरान थी वियो त सूफ़ कहिड़ी शइ आहे स्वादी आहे पर आहे छा थर जे हुन किथां सूफ़ ॾिठो सो जॾहिं मूं इहा टीचर खे ॻाल्हि कई हीउ सूफ़ नथो सम्झे टीचर छा कयो बाक़ाइदे मिटी घुराई हुन मिटी जो बाक़ाइदे असां सभिनी सूफ़ ठाहियो प्रैक्टिकली ठाहियो हुनखे कलर ॾिना ही ॾिना सम्झायो त ही खाधे जी शइ आहे ईअं आहे ऐं हफ़्ते खनि खां पोइ को माना वॾे शहर मां को माण्हू आयो पियो हुनखे चयो त हिकिड़ा सूफ़ वठी अचिजो ऐं उते बाक़ाइदे टेस्ट करे खारायो तमामु बहितरीन ताईं सिर्फ़ माज़रत सां असां कंटिन्यू कंदासीं लाइव कॉलर असां सां मौजूद आहिनि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहिनि असां सां गॾु भली कार चवंदासीं प्रोग्राम सुबह महिरान में छा चवणु चाहींदा प्रोग्राम सुठो थियो लॻे डॉक्टर साहब जी ॻाल्हियूं बि वणनि थियूं पयूं ऐं डॉक्टर साहब जूं बि ॻाल्हियूं सुठियूं आहिनि मुंहिंजी नंढड़ी आहे हिकिड़ी कोरोना जे हिन 2-3 महीना गुज़री आहे जी जी घणो स्कूल कोन वई 11 सालनि जी आहे असां हुनखे तवजो ॾिनीसीं ऐं क्लासिस वग़ैरह जेके PTV ते हलनि था उहे बि जॉइन कयासीं इंडिया में त इलाही माना चैनल अहिड़ा खुली विया जी जी उहे बि असां डिश जे ज़रिए ॿारनि खे माना मोटिवेट कंदा रहियासीं सम्झाईंदा रहियासीं जी जी हाणे स्कूल खुली विया माशाल्लाह कल्ह खां मुंहिंजी बि काकी वञे थी पई जी जी ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे डॉक्टर साहिब वारी ॻाल्हियूं सुठियूं आहिनि सही सही हुनजी आपी फौजिया आई जेका जी जी हुन बि तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं मूंखे वणनि पयूं थैंक यू ऐं असांजी हमेशह कोशिशि रही आहे त सुबह महिरान जे अंगण ते सुठा सुठा महिमान इनवाइट कयूं जंहिं माण्हूअ खे कुझु हासिल थिए को सवाल आहे अव्हां जो थैंक यू अदी को सवाल आहे अव्हां जो जी सवाल कोन्हे बस चओ त थोरी शायरी ॿुधायां जी जी बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो ॿुधूं था जेको आहे त जीअं लॉकडाउन ख़तम थियो आहे जी जी ऐं मतिलबु मुस्कुराहट थी आहे सही अव्हां जी पंहिंजी शायरी आहे जी जी बिल्कुलु जी जी पेश कयो ॿुधायां थी पई आओ त मुस्कुरायूं सहेली सही आओ त मुस्कुरायूं सहेली जग में प्यार विरायूं सहेली जीवन आहे थोरो थोरो जी मुस्तक़बिल में थे न हिसो वाह कंहिंखे परचायूं सहेली आ त मुस्कुरायूं सहेली वाह आलू की ऐं राहत बंदी हर घर खुशियूं विरायूं सहेली हाय हाय आ त मुस्कुरायूं सहेली सही वरी तव्हांजी मुस्कुराहट ते अथव इहा शायरी तमामु बहितरीन तमामु बहितरीन ॿियो छा चवणु चाहींदा थैंक यू सो मच अव्हां कॉल कई इन प्रोग्राम में शामिल थिया जी डॉक्टर साहब जीअं त असांजी ॻाल्हि पई हली उतां असां कंटिन्यू कंदासीं हा त माने ॿार खे न माने उहो सूफ़ खारायो बि माने हिन लेवल ते ॿार खे ऐं इहे शयूं हींअर बि जॾहिं असां जापान वञूं था ॿाहिरि मुल्कनि में वञूं था त इहे शयूं इवन ॿारनि खे अञा ताईं उहे सेखारीनि था त
त असां वटि जीअं चइबो आहे न, हिन खे चइबो आहे तरबियत जो बि हिसो आहे, माना तालीम ऐं तरबियत, माना तालीम ते त असां जीअं तव्हां टेक्नोलॉजी शयूं, पर असांखे इंसान खे रोबोट न आहिनि ठाहिणियूं, रोबोट त ऑलरेडी इंसान खां तेज़ अची वियूं आहिनि। असांखे इंसान खे हिकिड़ो सुठो हुन में जेको हुनजो पंहिंजो हिकिड़ो टैलेंट आहे हुनखे ज़ाहिर करिणो आहे, हुनजी क्रिएटिविटी, हुनजी क्रिटिकल थिंकिंग, हुनजो माइंड कहिड़ी शइ ते सोचे थो, तॾहिं असां जेका बेसिक शयूं आहिनि, हीअ टेक्नोलॉजी आउं चवंदुसि त बीइंग अ टेक्नोलॉजिस्ट या हुनजो IT जो माण्हू थी करे आउं चवंदुसि बेसिक शयूं ॾाढियूं इम्पोर्टेंट आहिनि। हुन ॿार खे इहो जीअं हिकिड़ो सुठो मिसाल अमेरिकन प्रोफेसर आयो असांजे वाटर सेंटर में हिकिड़ो मिसाल ॾिनो त छा थियो त हिकिड़े ॿार खे स्कूल वेंदो हो त हुनजो पाणी सुबुह जो थधो हूंदो हो त हुनजी मदर छा कयो त हिकिड़ो गिलास ईअं फुल भरे लॉन में रखी छॾियो, फुल गिलास। हुनखे चई तूं मोटी ईंदे मंझंदि जो थोरो ई वार्म अप थी वेंदो पीअ। जॾहिं हू आयो त हीउ गिलास फुल खां थोरो घटि हो, हू बाक़ाइदे ॿार आहे न, ॿार कावड़जी पियो, मुंहिंजो पाणी कंहिं पीतो आहे, हू ड्रिंक माय वाटर माने कावड़जी पियो। त हुन मदर हुनखे उहो कोन्हे त सम्झाइण पे चयो त बाबा ही पाणी आहे, उस लॻो आहे, बुखारा थिया आहिनि, इहे मथे विया आहिनि, क्लाउड बादल ठहिया आहिनि, वरी बारिशूं थींदियूं, वरी ईंदो। त हुनजे ज़हन में माना केॾी शइ इहे नमूने असांखे शयूं सेखारणु खपनि। ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। अच्छा डॉक्टर आरफा, जीअं त सर ॻाल्हि कई त ॿारनि जो मतिलबु ज़हन ॾिसणु खपे, ठीकु आहे, त ॿार कहिड़ी लेवल जो आहे ऐं हर ॿार जो, हर स्टूडेंट जो क़दुरु करणु खपे। हिकिड़ा हूंदा आहिनि जेकी अॻी बेंच ते हूंदा आहिनि, उहे असांखे ॾिसण में ईंदा आहिनि, पोइ जेके बेंच ते वेठल आहिनि त असां उन्हनि खे न ॾिसंदा आहियूं त या उन्हनि खां पुछंदा ईंदा आहियूं। अॻियों अगरि लेसन ॿुधाए थो, पोइ भले सिंधी लेसन हुजे, अंग्रेजी हुजे, त असां उनखे ई वधीक खणी हलंदा आहियूं, उनखे इम्पोर्टेंस ॾींदा आहियूं। असां उन्हनि खे पंहिंजो क़दुरु न आहियूं ॿुधाईंदा, अव्हां छा आहियो, उन्हनि खे सुञाणे। जीअं सर ॻाल्हि कई त सूफ़ सम्झी न पियो सघे सूफ़ छा थींदो आहे, त उनखे ठीकु आहे प्रैक्टिकली सेखारियनि, पर इहो बि चयनि त उनखे वठी अची खारायो, ख़बर पए, टेस्ट जी बि ख़बर पए त हिन जो टेस्ट छा आहे। हाणे ॾिसे त जेके ॿार आहिनि हुननि जी असां अहलियत खे मारे छॾींदा आहियूं। जेकॾहिं को ॿार ॻाल्हाए थो त तूं चुप थी, या उनखे कंहिं अहिड़े जेको आहे न हार्ड वे सां चई छॾींदा आहियूं त उहो ॿार वरी जुरत ई न रखंदो आहे त मूंखे ॻाल्हाइणु खपे। हू उन तरफ़ मायूसी तरफ़ ऐं हू जेका हिकिड़ी ॿार जेको आहे न फ्रस्ट्रेशन तरफ़ हली वेंदो आहे, पोइ सम्झंदो आहे त शायदि आऊं कुझु नथो करे सघां, ऐं हिनजे अहल न आहियां, पढ़ी सघां, अॻिते निकिरी सघां, माना उनजी जेका तकलीफ़ आहे उनखे मारे छॾींदा आहियूं। एक्चुअली इन सिलसिले में आऊं हिकिड़ो पंहिंजी ऑब्जर्वेशन्स आहिनि जेके मां अक्सर पंहिंजे, छो जो आई वॉज टीचिंग सिंस लास्ट 20 years खां यूनिवर्सिटी में ई पढ़ायां पई हाई लेवल जा ॿार आहिनि, त असां वटि ट्रेंड जेको हले थो पियो त इवन माइट बि चवंदमि या टीचर बि चवंदमि, मां ॿिन्हिनि जो रोल चवंदमि, त जॾहिं ॿार असांखां क्वेश्चन कंदो आहे असीं बेज़ार थींदा आहियूं त छो थो पुछे, एॾा क्वेश्चन छो थो करे, ऐं अक्सर असां उनखे चवंदा आहियूं माच करे वे न पुछ, पोइ ॿुधाईंदासीं। इहा शइ तमामु ग़लति आहे। हिते तूं स्टॉप थी वञ, ही तुंहिंजी लिमिट कोन्हे का, तूं पोइ बाद में सम्झंदे, या हींअर तोखे नथा सम्झायूं। असल में असांखे हुनजी लेवल जे हिसाब सां हुनजो आंसर ॾियणु ज़रूरी आहे। असां उते ई ॿार खे क्यूरियोसिटी खां स्टॉप करे छॾियोसीं। जंहिं ॾींहुं असां पंहिंजे ॿार खे चयोसीं न तूं क्वेश्चन न पुछ, मतिलबु हू पोइ ज़िंदगी भर कंहिंसां पुछंदो ई कोन, सॼी ज़िंदगी हू माच करे वेठो हूंदो। त मां पंहिंजी हिकिड़ी ट्रिक कंदी आहे, जॾहिं बि क्लास में वेंदी आहे, सभ खां पहिरीं मां ॿारनि खे चवंदी आहियां, अगरि तव्हां मूंखां क्वेश्चन न पुछिया मतिलबु मां सम्झंदमि त मां तव्हांखे सही न पढ़ायो, या त सभु कुझु ॼाणो था, या त तव्हां मूंखां वधीक ॼाणो था, पोइ मुंहिंजी ज़रूरत कोन्हे का, या तव्हां मूंखां नथा पुछो पिया त हू चवंदा मैडम छा तव्हां असांखे फेल कोन कंदा, मां चयो छो कंदमि, एॾा डिटेल हूंदा आहिनि। या वरी हू चवंदा मैडम अगरि क्वेश्चन पुछूं त तव्हां माइंड त न कंदा, मां चयो बाबा वॉट एवर तव्हांजे दिमाग़ में सिंधी में अचे, इंग्लिश में अचे, उर्दू में अचे, जेके 3 लैंग्वेजिस मूंखे अचनि थियूं, पुछो मूंखां ऐं डिस्कशन्स में अचो। डिस्कशन मोड जेको आहे उहो तव्हांखे लर्निंग में खणी वेंदो। असांजो इन्वायरमेंट थोरो अनफॉर्चुनेटली अहिड़ो आहे असांजी सोसाइटी जो, त असीं ॿार खे छा वॾो बि या ॿार त मोस्टली असां ॿार खे त बिल्कुलु ई दड़को ॾेई चुप कराए छॾींदा आहियूं त न पुछ असांखां। जंहिं ॾींहुं असां उनखे स्टॉप कयोसीं हुनजो लर्निंग जेको लेवल आहे उहो ख़तम थी वेंदी, उहो हमेशह शाए रहंदो। अगरि हुन में उनजी सही उनखे अगरि असां ॿुधायोसीं, हू उन मां वरी ॿियो क्वेश्चन कढंदो, उनजी सोल्यूशन कढंदो। हिकिड़ो थिंकिंग माइंड असां क्रिएट थियण ई नथा ॾियूं पिया। जेकॾहिं असां इन शइ खे स्टॉप करे छॾींदासीं त पोइ असां चऊं था जी अब्रॉड या साइंटिस्ट जेके आहिनि सभु उते छो डेवलप कनि था, नयूं नयूं शयूं ठाहिनि था,
छो जो उते उहे उन्हनि जी क्वेश्चन सोच वञे थी उन हद ताईं हू त ॿारनि खे प्रोमोट कनि था त सही। सोचो भले तव्हांजे दिमाग़ में अगरि हिन खे फिटाइणो बि सही। आहे न भले फिटायो बिल्कुलु तव्हां वरी हुनखे ठाहिण बि सिखंदा ॾाढी सुठी ॻाल्हि कयो पर डॉक्टर साहिबा अञा असां ईंदासीं टेक्नोलॉजी वारी तरफ़ छो जो Exactly. इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी सां ताल्लुक़ रखो जी, था जी। पर नेक्स्ट सेगमेंट्स में इंशाल्लाह हितां Sure. असां शुरूआत कंदासीं Sure. नाज़रीन टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ असां वापसि ईंदासीं केॾांहुं न वञो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक व्यूअर्स जी डॉक्टर आरफा भुट्टो साहिबा ॻाल्हि पे हली त टेक्नोलॉजी जी टेक्नोलॉजी केतिरी ज़रूरी आहे इन मां असां केतिरा फ़ाइदा वठी सघूं था ज़ाहिर आहे हाणे टेक्नोलॉजी जो दौर आहे जी जी एक्चुअली टेक्नोलॉजी जे बगैर त कुझु बि नथो थी सघे अॼुकल्ह छो जो असांजी वर्ल्ड जेका आहे उहा तमामु घणी नेक्स्ट जेको 2030 में दुनिया त सोचे पई त असीं मार्स में हलिया वेंदासीं ठीकु आहे ऐं मार्स में हिकिड़ी कम्युनिटी ठहंदी ऐं सभु कुझु थींदो त असीं त अञा ज़मीन ते बि कोन कुझु कयो आहे त मार्स जी त वॾी ॻाल्हि आहे सो बीइंग एज़ अ डेवलपिंग कंट्री असां वटि हाणे त इलाही अपॉर्चुनिटी हिकिड़ो वॾो गैप आहे त असीं उन टेक्नोलॉजी खे की अवेल करे हिनखे इम्प्रूवमेंट में आणियूं पंहिंजे एनवायरमेंट खे कल ई मां पंहिंजे क्लास में मुंहिंजो एंटरप्रेन्योरशिप जो त हुननि खे चयमि पई त तव्हां बिज़नेस प्लान सोचो आइडियाज़ सोचो त हुन चयो मैडम कहिड़ा आइडियाज़ थी था सघनि मां चयो तव्हां ॿिए हंधि न वञो UNDP जो सस्टेनेबल डेवलपमेंट जा गोल्स आहिनि 17 उनखे ॾिसो जंहिंमें पॉवर्टी आहे जंहिंमें तव्हांजी एजुकेशन आहे तव्हांजी वेलबींग आहे तव्हांजी वुमेन डेवलपमेंट ते आहे तव्हांजी कम्युनिटी हेल्प ते आहे इवन तव्हांजो जेके डेली सस्टेनेबल डेवलपमेंट आहे टेक्नोलॉजी यूज़ेज आहे इहे सभु प्रोजेक्ट्स एंड फंडिंग्स मिलनि पियूं तव्हां उते वञी सिर्फ़ु आइडिया ॾिसो फॉर एग्जाम्पल हाणे हैदराबाद जो मसइलो छा आहे लाइट कोन्हे का अगरि असां हैदराबाद में एॾो सेवरेज असांजो निकिरे पियो गार्बेज निकिरे पियो थोरी इन्वेस्टमेंट थिए हिते हिकिड़ो पूरो प्लांट लॻी सघे थो पियो जेको लाइट डेवलप करे तव्हांखे हिन प्रॉब्लम मां कढी सघे थो पियो एज़ अ इंडिविजुअली असां नंढे नंढे टाउन लेवल ते सोलर एनर्जी पैनल्स लॻाए सघूं था पिया विंड एनर्जी जा असां वटि त जाम शोरो माशाल्लाह फुल हवाउनि सां भरियल आहे ठीकु आहे ठठो जाम शोरो इते असां इन्वेस्टमेंट कयूं त असांजी विंड एनर्जी लॻी सघे थी त असांजे लाइट जो प्रॉब्लम जेके आहिनि इहे हल थी सघनि था पिया नेट जा आहिनि तव्हांजा सेवरेज जा आहिनि ड्रेनेज जा आहिनि इहे त बेसिक लाइफ जी नेसेसिटीज़ आहिनि जेके असां वटि पूरो एम्प्टी बॉक्स पियो आहे इन में त आहिनि ई कोन त वाई नॉट वी यूज़ अवर ऑन रिसोर्सिस असां पंहिंजी कम्युनिटी डेवलपमेंट करे पंहिंजो पाण खे थोरो अॻियां आणियूं ऐं इहे नंढा नंढा प्रोजेक्ट्स हल करे ऐं उनखे इस्तेमालु करण जी कोशिशि कयूं ठीकु आहे न त एज़ मां सिर्फ़ु एतिरो सोचंदी आहियां हिकिड़ी असां एरिया जो बि खणूं त केरु असां में हाणे उहा कम्युनिटी वारी शइ जेका आहे न ख़तम थी वई आहे 20-25 साल शायदि कम्युनिटी वारो स्ट्रक्चर इलाही स्ट्रॉन्ग हूंदो त माण्हू पाण में वेही हिक ॿिए जा मसला हल कंदा हीअं न इहो कोन्हे को ओताक सिस्टम हो या शहरनि में बि एग्ज़ैक्टली थींदियूं हाणे उहा शइ सॼी ख़तम थी चुकी आहे त अगरि उहे गॾु करे असीं ऐं उन हिकिड़े एरिया खे हिकिड़ो मॉडल ठाहे करे त घटि में घटि असां सुकून जो साह त खणी था सघूं हींअर असीं छा था चऊं पंहिंजे घर जी सफ़ाई करे कचिरो ॿाहिरि उछलाए ख़ुशि आहियूं त असांजो घर साफ़ आहे असां ओन नथा कयूं हिकिड़ी जेका शइ अचे पई जेका मैडम जीअं चयो त उनखे हींअर चइबो आहे स्मार्ट सिटीज़ जीअं असां स्मार्ट फोन जी त ॻाल्हि कयूं था पर पूरी दुनिया में स्मार्ट सिटी जो कॉन्सेप्ट आयो आहे हुनमें इहो आहे तव्हांजो ड्रेनेज जेको आहे उहो प्रॉपरली मेंटेन थियल हुजे तव्हांजो गार्बेज सिस्टम मेंटेन थियल हुजे तव्हांजो एनर्जी सिस्टम तव्हांजो हेल्थ सिस्टम तव्हांजो वाटर डिस्ट्रीब्यूशन इहे सभु कनेक्टेड थींदा टेक्नोलॉजी जो सही यूज़ आहे ई इहो जेसिताईं असां तव्हांजी रेलवे स्मार्ट हुजे तव्हांजा हाईवे स्मार्ट हुजनि असां रोज़ जा रेलवे जा एक्सीडेंट्स ॿुधूं था सिंपल गाॾी निकिरे थी हिते हिन गाॾी जेका डीरेल थी वई ही थी वई उनजो रीज़न्स इहो आहे त असां अञा ताईं ट्रैक जेको आहे न जेको ट्रैक आहे पाकिस्तान जो वॾे में वॾो ट्रैक कराची टू पिशावर 1700 किलोमीटर्स खां वधीक आहे उन ट्रैक जी मॉनिटरिंग जेका आहे न उहा अञा ताईं असां हिकिड़ी पुश ट्रॉली आहे 2 माण्हू वेहंदा आहिनि पोयां धिको ॾींदा आहिनि हुन में दुनिया वॾियूं ऑटोमेटिक हुन जूं ट्रैक रिकॉर्डिंग व्हीकल्स आहिनि जेके ऑटोमेटिक हलनि था सॼो हर 10 ऑफिसर उहे ॾिसी सघनि था कहिड़े ट्रैक में कहिड़ो फॉल्ट अची वियो आहे हुन में का डिप त कान थी वई आहे को हुन में गैप त कान अची वई आहे जेके हुन जा जोड़ आहिनि जॉइंट्स आहिनि उहे त कोन खुलिया आहिनि
त इन सिलसिले में असां जे जेके इंजीनियर्स आहिनि उन्हनि खे सोचणु खपे असांजा पंहिंजा इशूज़ आहिनि न उन्हनि ते ऐं हाणे का टेक्नोलॉजी रॉकेट साइंस कोन्हे जेका बि शइ तव्हांखे हिकिड़ो दुनिया जो सुपर कंप्यूटर जेको 10 साल अॻे चऊं था न उहो हींअर उनखे असां रासबेरी पाए चवंदा आहियूं 5000 रुपया क़ीमत आहे उन में तव्हां हैदराबाद जे अधु शहर जो ड्रेनेज सिस्टम खे मॉनिटर कंट्रोल करे सघो था तव्हां कराची खां हैदराबाद जो रेलवे जो ट्रैक शयूं उहे मॉनिटर करे सघो था त डेवलप करे सघो था प्रोटोटाइप टेस्टिंग ऐं जेसि ताईं असां इन शइ खे इंडिजिनियसली डेवलप न कंदासीं न ॿाहिरि टेक्नोलॉजी ते रिलाय कंदासीं उहे जॾहिं ठाहे असांखे ॾींदा असांखे 50 क़ीमत ते ॾींदा असां अफोर्ड बि न करे सघंदासीं उहे असां ते लोन चढ़ंदा वेंदा जॾहिं असां इहा साॻी टेक्नोलॉजी पढ़ायूं पिया त असांजे शागिर्दनि खे नंढड़ा प्रोजेक्ट कनि ऐं उन प्रोजेक्ट खे वरी कमर्शियल लेवल ताईं खणी वञनि जो अॻे इंटरप्रीन्योरशिप जो कॉन्सेप्ट न हो हाणे हर कंहिंखे पंहिंजो सेल्फ एंटरप्रीन्योर कीअं थिजे एंटरप्राइज़ जेको टेक्नोलॉजी जो दौर आहे उन में इलाही हर यूनिवर्सिटी में इनोवेशन सेंटर्स खोलिया विया आहिनि हिकिड़ो ऑफिस ऑफ रिसर्च इनोवेशन कमर्शलाइज़ेशन खोली वई आहे त डिपेंड करे थो असांजो स्टूडेंट केतिरो एक्टिव आहे उनखे एक्टिव थियणु खपे त उनखे पोइ अॻे जॉब लाइ सोचींदा हुआसीं हाणे ॾिसो न दुनिया में जॉब इवन MIT 2016 में आउं अमेरिका वियोसि हुते लिखियल हो बाक़ाइदे उन्हनि जी हिकिड़ी सेरेमनी हली पई सेंटेनियल सेरेमनी MIT ग्रेजुएट्स दे डोंट लुक फॉर जॉब दे क्रिएट जॉब्स त माने असांजी हाणे एॾो ईज़ी थी वियो आहे माने नंढियूं नंढियूं शयूं ठाहे तव्हां टेक्नोलॉजी खे यूज़ करे माण्हुनि जी लाइफ आसान कयो जेके सफरिंग्स आहिनि उहे घटायूं असांखे इहो करणु सर इन शइ में आउं हिकिड़ी एड कंदमि त सफरिंग जे लाइ सोचजे त थो ॿार प्रोमोट बि थियनि था असीं कयूं पर असांजे एनवायरमेंट में एक्सेबिलिटी आणियूं त इन्हनि शयुनि खे असीं इस्तेमालु कयूं असां उन्हनि खे हिमत ॾियण जे लाइ उनखे यूज़ेबिलिटी में आणियूं कैरियर काउंसलिंग ज़रूरी ठीकु आहे करियर खां वधीक असांजे माण्हुनि में इहा अवेयरनेस हुजे त ही मुंहिंजी लोकल प्रोडक्ट आहे इनखे मां वधीक रिलाय करे असांजी लोकल इंडस्ट्री अचणु खपे ठीकु असांजी लोकल इंडस्ट्री ते असीं ट्रस्ट असां पाण बि ॾिसो न असीं चवंदा आहियूं न ब्रांडेड हुजे ही हुजे त उहा वधीक असां उन ते रिलाय कंदासीं असां लोकल इंडस्ट्री ते ट्रस्ट कयूं उन जो एनवायरमेंट ठाहियूं ब्रांडेड इंटरनेशनली ऐं पोइ माण्हुनि खे चऊं त बाबा हाणे असां खां ही शइ वठो असांजी एग्रीकल्चर में ॾिसो वेस्टेज लॻी पई आहे वाटर वेस्टेज लॻी पई आहे तव्हांजा एॾा रिसोर्सिस आहिनि जेके मिसयूज़ थियनि पिया ऐं उन खां पोइ असीं रोईंदा आहियूं घोड़ा असां वटि पाणी कोन्हे को घोड़ा असां वटि टमाटा महांगा थी विया बसर महांगा थी विया ही शइ महांगी थी वई पॉलिसीज़ बि कोन्हनि के ऐं उन्हनि जे प्रोसेस खे थोरो सिंपल कयूं जीअं आउं कल्ह हिकिड़ो एग्जाम्पल पे ॾिनमि हीअं रिसेंटली आउं ॻोठ पे वियमि 2-3 महीना अॻु त रस्तनि ते टमाटा उछलनि पिया सियारे में टमाटा उछलजनि पिया 5 रुपए किले में 10 रुपए किले में हेॾी थैली मिले पई तव्हांखे त मूंखे एॾो अफ़सोस थियो मां चयो ॾिस असां दुनिया घुमी आहे यूरोप स्पेन सॼो तव्हांजो टमाटो इंडस्ट्री हुननि जी क्रिएटेड आहे त हू पूरी वर्ल्ड में हुननि जा 10 पैक वेंदा आहिनि स्पेन जा ऐं असांजा हिते उछलजनि पिया असां वटि टेक्नोलॉजी फूड प्रोसेसिंग टेक्नोलॉजी ऐं इंडिजिनियसली डेवलप कंदासीं असांजी जीअं एग्रीकल्चर ज़मींदार जेके उहो थोरो इन्वेस्टमेंट कनि इन्हनि शयुनि ते हू सम्झंदा आहिनि असीं कंदासीं असां जेके न उहो थी वेंदासीं गरीब थी वेंदासीं हालांकि उहो उन सां अर्निंग थींदी उन एनवायरमेंट जो जेको आहे सॼो जेको वायुमंडल आहे उहो बि चेंज थी वेंदो सही तमामु बहितरीन डॉक्टर भवानी शक्कर साहब जी हा हुन में जेका फूड प्रोसेसिंग टेक्नोलॉजी आहे न जीअं मैंगो पल्प आहे ही आहे इन्हनि सभिनी में जेसि ताईं असां हींअर लोकल मशीनरी शुरू थी आहे हाणे ॾिसो न कई शयूं आहिनि हिकिड़े स्टूडेंट अॼु खां 6 महीना अॻु में कॉम्पिटिशन थी IBA सखर जो शागिर्द हो ऐं अफ्रीकन हिकिड़ी कंपनी हुई उन चयो त ज़ैतून जी असां प्रोडक्ट जेका आहे न गुआवा या ज़ैतून जेको थिए थो उन जा मूंखे फोटो कढी मोकिलियो बेस्ट फोटो खे $400 प्राइज़ ॾींदासीं त उन लाड़काणे मां ॾाढा उतां जा फोटो मोकिलिया पोइ माने मुख़्तलिफ़ कॉम्पिटिशन थिया पर IBA में पढ़ंदो उन छोकिरे विन कयो $400 अच्छा पोइ हुनजी जॾहिं प्रोडक्ट आई न उन प्रोडक्ट जो सैंपल उनखे मोकिलियो उन छा कयो त जेके ज़ैतून आहिनि उहे तमामु घणा सीज़न में धंधा ख़राब थी वञनि उन्हनि उनखे ड्राई मेथड ठाहियो उनखे बाक़ाइदे उनखे रोल करे प्रोसेस में करे रोल ठाहे उन जूं पटियूं ठाहे ड्राई करे ऐं जेको फोटो हुन कढियो उहो हुन ते लॻल आहे प्रोडक्ट ते त हाणे
हाणे उ वैल्यू एडिशन थी वई। यूरोप में कंहिं मुल्क में जैतून थे ई कोन थो इहो, फ्रेश पुॼण में ख़राब थो वञे, त उन्हनि माण्हुनि लाइ उहो ॾहूणी क़ीमत ते सेल थो थिए। त असां मेन इहा वैल्यू एडिशन वारी असांजे ज़मीनदार में बि उहा शइ कान्हे, असांजे फार्मर में बि कोन्हे। त वैल्यू एडिशन इहा ई हूंदी आहे त उनजी वर्थ तमामु घणी वधी वेंदी आहे। ऐं इहा शइ असां जेसिताईं लोकल न कंदासीं न ठाहींदासीं, जीअं टमाटो प्यूरी आहे, इहे शयूं आहिनि, इन जा प्लांट हाणे लोकल बि ठहनि था, उनजी बराबरि क्वालिटी एॾी सुठी कोन्हे, प्रॉब्लम्स आहिनि, पैकेजिंग इशू आहिनि, पर माण्हू ॿियो आहे माइंड सेट। मां चवंदो जेका मैडम बि ॻाल्हि कई न, असांजो माइंड सेट आहे न, असांखे ॿाहिरि जी शइ पोइ भले किथे जी उहा वठणी आहे। लकीर जो फकीर अञा मतलब चाइना जी थर्ड क्वालिटी भी प्रेफर कंदासीं एज कंपेयर टू पाकिस्तानी, ठीक है ना, तो भले इहा सुठी आहे, असांखे हीरी न आहे वठणी। सही, सब खां पहिरीं त असां वटि पॉलिसी कोन्हे, छो जो एग्रीकल्चर जेको असांजे पाकिस्तान जी बैकबोन आहे, त उनजी पॉलिसी हुजणु खपे। छो जो टमाटा कॾहिं जेको वेफर मिक़दार में पोखजनि था, त कॾहिं वरी घटि बि थियनि था, वरी तमामु घणो महांगा थी वेंदा आहिनि। जॾहिं 300 रुपया केजी, 400 रुपया केजी, ऐं वरी मैडम जी ॻाल्हि जीअं त 3 रुपया 5 रुपया पूरो मन जो कन बैग असांखे मिलंदो आहे, त उन ते पॉलिसी बि कोन्हे। वरी जेकॾहिं पॉलिसी ठाहिजे त वरी फूड प्रोसेसिंग बि हुजणु खपे। स्मेडा वॾी ऑर्गेनाइजेशन आहे, स्मॉल टू मीडियम एंटरप्राइज डेवलपमेंट अथॉरिटी आहे, जेका चइनी सूबनि में आहे, ऐं हुनजो कम ई इहो आहे त माने हिन टाइप जी प्रोडक्ट का बि ज़ाहिर थिए थी त हुनजो यकदम प्रपोजल ॾेई ऐं हिन जो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री। ही जेको टॉपिक कयो वसी टॉपिक आहे, ऐं अञा घणनि सवालनि ते घणनि मौज़ूअनि ते ॻाल्हाए सघिजे थो। ज़ाहिर आहे इंजीनियरिंग में टेक्नोलॉजी जो केतिरो यूज़ आहे उन ते बि ॻाल्हाए सघिजे थो, पर असांजे प्रोग्राम जो टाइम घटि आहे, बदकिस्मती सां असां उन्हनि शयुनि ते नथा ॻाल्हाए सघूं। डॉक्टर साहब, कीअं लॻो सुबह महिराण में अची करे? सुठी अपॉर्चुनिटी, सुठो मौक़ो मिलियो त जेके बि शयूं, स्पेशली तव्हां जेको अॼु थीम रखियो त कोविड जे हवाले सां चैलेंजिस कहिड़ा हुआ, अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं हुयूं, ऐं फ्यूचर अपॉर्चुनिटीज़ असां मौक़ा कहिड़ा असां पंहिंजे हथनि सां न वञायूं ऐं उनजो मैक्सिमम बेनिफिट वठूं, त मुंहिंजे ख्याल में तमामु सुठो डिस्कशन रहियो। ऐं जेके असांजा ऑडियंस आहिनि या जेके व्यूअर्स आहिनि, उहो डेफिनेटली सुठो फ़ाइदो उन्हनि खे थियो हूंदो इन शइ मां। अच्छा सर, व्यूअर्स खे मैसेज कहिड़ो ॾियणु चाहींदा? मैसेज जेको तव्हां इवन स्टार्ट कयो आहे त सदाईं थिंक पॉजिटिवली, सोचियो तव्हां में तमामु घणो पोटेंशियल आहे, हर कंहिं में पोटेंशियल आहे। अलाह साईं हर माण्हू में का न का क्वालिटी रखी आहे, रुॻो असां हुन पंहिंजे पॉजिटिव क्वालिटी ते वञूं ऐं असां हिकिड़ो टारगेट सेट कयूं। ऐं हिकिड़ो टारगेट ते ॾाढो ज़ोर ॾींदो आहियां। क्रिकेट जे मैदान में जेकॾहिं आउं बीठो आहियां न, ऐं मूं वटि जेकॾहिं बैट हथ में आहे, ऐं जेकॾहिं सोचंदो अलाए बॉल ईंदो, लॻंदो कोन थींदो, हिकिड़ी रन्स थींदी, 2 थींदी, मूंखे टारगेट इहो रखिणो आहे त मूंखे छक्को हणणो आहे। त तव्हां जेको बि तव्हांजो टारगेट आहे तव्हां सेट कयो, त तव्हांखे अब्रॉड वञिणो आहे, तव्हांखे पंहिंजी इंडस्ट्री ठाहिणी आहे, तव्हांखे कंपनी ठाहिणी आहे, तव्हांखे बिज़नेस में थियणो आहे, त टारगेट ज़रूर सेट कयो। टारगेट ज़रूरी आहे। डॉक्टर आरफा साहिबा, कहिड़ो छा सब खां वधीक कीअं लॻो सुबह महिराण में अची करे अॼोके ॾींहं ते? अॼोकी डिस्कशन कीअं रही? सो नो, इट्स रियली वंडरफुल, ग्रेटिंग टू मीटिंग विथ यू। ऐं तव्हां स्पेशली तमामु सुठो टॉपिक बि रखियो, ऐं वाकई आई होप के जीअं ऑडियंस जो बि रेस्पॉन्स आयो, दे आर एंजॉइंग एंड दे आर आल्सो गेटिंग सम इम्पोर्टेंट इंफॉर्मेशन फ्रॉम अस। असां गाइड करे सघूं था पिया, असां पंहिंजो रोल मस्बत किरदारु अदा ॾेई करे सघूं था, पर उहा ई ॻाल्हि त माण्हुनि खे एक्चुअली पंहिंजो पाण खे सुञाणणु घुरिजे ऐं पंहिंजो रोल प्ले करणु घुरिजे। मुंहिंजो इहो ई आहे पब्लिक मैसेज। ऐं इहो ई चवंदमि यंगस्टर्स खे, पेरेंट्स खे, सभिनीनि खे कि हींअर असांखे कोविड हिकिड़े नयो तरीक़ो सोचण जो या अपॉर्चुनिटी ॾिनी आहे, त असां पंहिंजो रोल पॉज़िटिव प्ले कीअं कयूं। जीअं अक्सर माण्हुनि खे इहो थियण लॻो त अलाए सुभाणे असीं ज़िंदा बि रहंदासीं कि न रहंदासीं। मतलब दुनिया में हिकिड़ो वॾो चेंज आयो आहे, त उन चेंज खे एक्सेप्ट करे, चैलेंज खे एक्सेप्ट करे, हिकिड़ो पंहिंजो पाण खे नओं रुख नए अंदाज़ सां सेट कयूं, नओं रुख ॾियूं, नई सोच आणियूं ऐं पंहिंजो पॉज़िटिव रोल प्ले कयूं जिथे असांखे ज़रूरी आहे। इहो न सोचूं त ही एॾी हर्डल्स आहिनि, असां न ॻाल्हायूं, स्पीकअप न थियूं। जीअं तव्हांजे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू असां अॼु कुझु शयूं डिस्कस कयूं। मायूसी कुफर आहे, त ॾाढो सुठो लॻो, ॾाढी सुठी डिस्कशन थी आहे। असांखे उमेद आहे त असांजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि बि काफ़ी कुझु हिन मां हासिल कयो हूंदो। डॉक्टर साहिबा, थैंक यू सो मच। थैंक यू। नाज़रीन, हाणे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। वरी नई सुबुह सां, नए रंगनि सां, नए महिमाननि सां अवां साम्हूं हाज़िर थींदासीं। तेसिताईं ज़ोया बलोच ऐं पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।